मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। हाय 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 ड्रही पट पया हिन कचा घर खुदाया, ड्रही पट पया हिन कचा घर खुदाया, असीं हाल हीणे तुंहिंजे दर खुदाया, सुॾकी सॾे था तोखे पुकारियूं, ए मालिक बरसात बंदि कर ॾुखियो था गुज़ारियूं। ड्रही पट पया हिन कचा घर खुदाया, असीं हाल हीणे तुंहिंजे दर खुदाया, सुॾकी सॾे था तोखे पुकारियूं, ए मालिक बरसात बंदि कर ॾुखियो था गुज़ारियूं। ई सूरनि जो सामान ऐं संद साणा, ई सूरनि जो सामान ऐं संद साणा, लुढ़ी वियो लॾो ई थिया वाहण वेॻाणा। ई सूरनि जो सामान ऐं संद साणा, लुढ़ी वियो लॾो ई थिया वाहण वेॻाणा, कड़किया ककर वाव वरंदड़ वल्हारियूं, ऐं सुॾकी सॾे था तोखे पुकारियूं, ए मालिक बरसात बंदि कर ॾुखियो था गुज़ारियूं। ॾुखायल ॾुखायल बुखायल सतायल ही सांगी, ॾुखायल बुखायल सतायल ही सांगी, घरनि में चढ़े ई नथी जिंदे दांगी। ॾुखायल बुखायल सतायल ही सांगी, घरनि में चढ़े ई नथी जिंदे दांगी, ओझा मिल चुल्हा के वरी ॿीहर ॿारियूं, ए मालिक बरसात बंदि कर ॾुखियो था गुज़ारियूं, सुॾकी सॾे था तोखे गुज़ारियूं तोखे पुकारियूं, ए मालिक बरसात बंदि कर ॾुखियो था गुज़ारियूं। यको आज़माइश जा तूफ़ान एॾा, यको आज़माइश जा तूफ़ान एॾा, सही कोन सघंदा ही इंसान एॾा। यको आज़माइश जा तूफ़ान एॾा, सही कोन सघंदा ही इंसान एॾा। ॾिसी वठी इरशाद जूं अश्क बारियूं, ॾिसी वठी इरशाद जूं अश्क बारियूं, सुॾकी सॾे था तोखे पुकारियूं, ए मालिक बरसात बंदि कर ॾुखियो था गुज़ारियूं। ड्रही पट पया हिन कचा घर खुदाया, असीं हाल हीणे तुंहिंजे दर खुदाया, सुॾकी सॾे था तोखे पुकारियूं, ए मालिक बरसात बंदि कर ॾुखियो था गुज़ारियूं। घणो थियो जझो थी वियो हाणे, ए मालिक असांजा जेकी मारू माण्हू आहिनि, घरनि खां बेघर आहिनि, सैलाब अची वियो आहे, ॿोॾि अची वई आहे, घर ड्रही पिया आहिनि, माण्हू बेघर थी पिया आहिनि। अॼु त पिर ख़बर पई आहे त तोनसा बैराज वटां जेको पाणीअ जो वहिकिरो अचे थो उहो बि तमामु घणो ख़तरनाक आहे। इहा बि ख़बर पई आहे त कादरपुर वटां शैंक बंदि जेको घोटके जो आहे उहो टुटी पियो आहे। मलीर नदीअ में कल्ह पूरी फैमिली ॿुॾी वई, 7 ॼणा जेके आहिनि उन्हनि जी डेथ थी वई। ऐं तव्हां तमामु बहितरीनु दुआ जे करे चऊं, दुआ वारी शाइरी सां तव्हां शुरूआति कई, ऐं जुमे जो ॾींहुं आहे, अला करे जेका तव्हांजी शाइरी आहे, तव्हांजी जेका फीलिंग्स आहे, जेका पूरे सिंध वासियुनि लाइ आहे, उहा क़बूल पवे, ऐं अलाह ताला जी तव्हां चयो त बरसातूं जेके आहिनि उहे ख़तमु थी वञनि, ऐं पूरे पाकिस्तान में जेका ही सूरत हाल आहे उहा ख़तमु थी वञे। बलोचिस्तान में बि इहो सेम हाल आहे जहिड़ो असांजे सिंध में हाल आहे, जेको मलीर वारा जेके में माण्हू कुझु विया पिया, बल्कि पूरी फैमिली जा 7 माण्हू जेके आहिनि ॿुॾी फौत थी विया। तव्हां मतिलबु ॾिसो न, अहिड़ी सूरत हाल लॻी पई आहे। उहा ई ॻाल्हि वरी चवंदासीं त बारिशूं जेके आहिनि उन्हनि खे कॾहिं असां ज़हमत कोन चवंदासीं, ऐं ज़हमत हूंदियूं बि न आहिनि। बारिशूं हमेशह रहमत थी ईंदियूं आहिनि असां वटि, पर उहा ई ॻाल्हि असांजा सिस्टम्स जेके आहिनि उहे एतिरा ख़राबु आहिनि जेको हमेशह असांजे लाइ ज़हमत साबित थींदियूं आहिनि। जेकॾहिं आउं हैदराबाद जी ॻाल्हि करियां त पूरो हैदराबाद ॿुॾी चुको आहे। हैदराबाद में कल्ह जेको आहे उहो रेड ज़ोन अलर्ट लॻी वियो हो, ऐं उनखां अलावा पूरे जेको कराची में बि छुटियूं हुयूं, ऐं हैदराबाद में जेको आहे न छुटियूं ॾिनियूं वयूं गवर्नमेंट जी तरफ़ खां, स्कूल जेके हुआ उहे सभु बंदि हुआ। ऐं उनखां अलावा इमरजेंसी वारी जी बिल्कुलु सूरत हाल जेका बि एमरजेंसी वारी हुई, एंट्रेड जेके एग्ज़ाम्स थियणा हुआ उहे बि कैंसिल थी विया, या चऊं कैंसिल त न चइबा, पोस्टपोन थी विया हुआ। त इहा जेका अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल आहे जंहिंमें माण्हू खे असां इहा ई गुज़ारिश कंदासीं त तव्हां बराए महिरबानी बिना कंहिं कम जे घर खां ॿाहिरि न निकिरो। जेकॾहिं तव्हां जूं छो जो जॉब्स जेके आहिनि उहे असांखे करणियूं आहिनि, असांजी ज़िमेदारी आहे, असांखे अचिणो आहे, पेट खे बि त पालणो आहे न, पर तव्हां बिना वजह जेके हरू भरू घुमण लाइ केॾी महिल किथे पिया वञनि, केॾी महिल किथे पिया वञनि। अक्सर असांजा माण्हू जेके आहिनि उहे चवंदा हिन मौसम में असां सी व्यू साइड था वञूं, या सी साइड जेके ॿियूं साइड्स आहिनि, पोर्ट ग्रेन आहे, हॉक्स बे आहे, उन साइड था वञूं। जेकॾहिं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त हॉक्स बे बि ऐं पोइ इहो जेको पंहिंजो आहे मनोड़ा, इहे जेके साइड्स आहिनि उहे तव्हां ॾिसो पिया, एतिरो पाणी जेको थी वियो आहे जो हट्स ताईं अची वियो आहे पाणी। तंहिंजे करे बराए महिरबानी पंहिंजो ख़्यालु रखो। उते बि माण्हू ॿुॾनि पिया, माण्हू जेके आहिनि उहे लापता थींदा वञनि, त तव्हां पंहिंजो घणे खां घणो ख़्यालु रखो। जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांजो जेको ॿाहिरि वञणु आहे उहो ज़रूरी न आहे। असां वटि ईअं थिए थो अहिड़ी
जहिड़ियूं मौसमूं थियनि थियूं असां वरी राति जो जेको आहे उहो गाॾी में निकिरी वञूं था एंजॉयमेंट करण लाइ। पोइ एंजॉयमेंट तव्हां ॾिसो न हाणे अलाह खे ख़बर आहे एंजॉयमेंट जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि यादि आई जेको मलीर जो जेको वाक़ियो थियो आहे नदी वारो जेको उहो ईअं ई थियो आहे त उते ट्रैफिक वार्डन बीठा हुआ पुलिस वारा बीठा हुआ हुन गाॾी खे रोकियो वियो आहे ऐं हुनखे चयो वियो आहे त बाबा हेॾे न वञिणो आहे। हुन हमरा ज़िद करे माना गाॾी हरूभरू स्पीड सां हुनखे काए चई मां निकिरी वेंदुसि। पोइ हाणे थियो ईअं त बरसाति जो रेलो वहिकुर ॾाढो माना तेज़ी सां हुयो। पोइ छा आहे त गाॾी अनबैलेंस थी वई हिन कढण जी कोशिशि कई पई हुन रस्ते खां पर उन बरसाती जेको पाणी आहे जेको बरसाती रेलो आहे उनजो दबाव एतिरो त शदीद हो जो हुन गाॾी खे धिके करे वञी नदीअ में विझी छॾियो। माना हुनजी जज़्बात जे करे हुनजी उबराइप जे करे हुन चयो त यार मां हिन रस्ते खां वेंदुसि को मसइलो ई न मां कढी वेंदुमि गाॾी। ज़िद अजायो ज़िद माना इहो जेको संदसि जान खणी वियो। सही सही। हाणे उहा जेकी कार हुई रेंट कार हुई माना ड्राइवर किराएदार हुयो गाॾी किराए जी हुई ऐं उन जी ज़िद जे करे हिकिड़ी मुरकंदड़ सुठी भली फैमिली जेका आहे सा उहा ॿुॾी वई ऐं 7 ॼणा जेके हुन जा ॿारनि जो जेके पिक्चर्स फेसबुक ते सोशल मीडिया ते ॾिसण में अचनि थियूं यकीन करे ॾाढो ॾुख थो थिए। हुन खां अलावा काफ़ी माण्हू लापता थी विया आहिनि ऐं जेकॾहिं आउं रिपोर्ट जी ॻाल्हि करियां जेका रिपोर्ट मूंखे हींअर ॿुधण में आई आहे त असां वटि जे तक़रीबन माण्हू जेके आहिनि जेके बाइक स्पेशली बाइकर्स जेके आहिनि वीचारा उहे बाइक हलाए पंहिंजे कमनि लाइ वञनि था त उन्हनि जी चेल में टंगुनि में ऐं मथे में सूरु थियणु शुरू थी वियो आहे छो जो जेको रस्ता आहिनि उनजी वजह सां चेल में सूरु पवे थो ऐं टंगुनि में सूरु पवे थो। त उहा ई वरी तव्हांखे इल्तिजा कंदासीं निमाणी इल्तिजा तव्हां पंहिंजे घरनि में रहो घरनि ताईं महदूद रहो हालातुनि खे ॾिसो हालातुनि खे मद्देनज़र रखी करे पोइ ई निकिरो तव्हां वधीक तव्हांजे लाइ बहितर थींदो। ॻाल्हि खे समराइज़ कंदासीं त हुकुमरान जेकी पंहिंजे बंगलनि में हिन वक़्तु बि वेठा आहिनि ॿाहिरि निकिरणु गवारा न आहे उन्हनि खे पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी कयो माण्हुनि जी मालिकी कयो तव्हां वोट वठी करे आया आहियो। ऐं मूंखे ॾाढो ॾुख इन ॻाल्हि जो थिए थो त जेकी असांजा ॿहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि या इंटीरियर सिंध जेको चऊं त उतां जेकी वोट वठी आयल दोस्त आहिनि उते पंहिंजे तक में पंहिंजे इलाइक़े में न आहिनि उहे सभु कराची वेठा आहिनि। सो पंहिंजे तक में हींअर वञो ही तव्हांजो मतिलबु कारकर्दगी जो वक़्तु आहे पंहिंजनि माण्हुनि सां मिलो। ऐं मूंखे यादि आहे त हा गुज़िरियल जेकी ॿोॾियूं आहियूं बरसातूं आहियूं त परवेज़ मुशर्रफ वारे ज़माने में तमामु घणो कमु थियो हुयो। मूंखे यादि आहे उते राशन जा कटा ॾिना विया 15-15 ॾिना विया माण्हुनि जो वॾो हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो बल थी पियो हुयो। हा हाणे हींअर हुकूमत इन हवाले सां को बि रिलीफ ॾियण में अञा ताईं को फ़ैसिलो न करे सघी आहे त आख़िर बरसाति मुतासिरनि खे काॾे कजे। कानून जेको चवे थो न उहा कानूनी जेकॾहिं रायत असां तव्हांखे ॿुधायूं त जेकॾहिं तव्हां बरसाति में ॿुॾियल आहियो किथे फाथल आहियो त का बि वेझी सरकारी इमारत जेकॾहिं तव्हांखे मिले थी त तव्हां उते वञी पनाह वठी सघो था। इहो कानून आहे तव्हांखे कोई नज़रो कहिड़ी बि इमारत हुजे सरकारी कहिड़ी बि ऑफिस हुजे सरकारी ज़रूरी न आहे त इहे फलाणे बाला ऑफिसर जी ऑफिस आहे। असां त अंदरि छा वञण लाइ एतिरा गार्ड्स हूंदा आहिनि जेको असां वञण लाइ मना हूंदा आहियूं तव्हां इहा ॻाल्हि था करियो रिलीफ न पिया ॾियनि हू टैक्सिस वधाइनि पिया हिन ऑगस्ट जी आख़िर में तव्हां ॾिसजो केतिरा टैक्सिस वधी था वञनि गवर्नमेंट जी पाण कचहरी कंदासीं पर फ़ैसिलो अॼु करणो आहे जेकॾहिं सुभाणे तव्हांजे ॿार खे हलणो आहे। सो पोलियो जी मुहिम स्टार्ट थी चुकी आहे ऐं पोलियो जी मुहिम तमामु घणी जेका आहे सा सुठे नमूने सां उनजो जेको आहे सो आगाज़ थियो आहे त असां गुज़ारिश कयूं था त हिन मुहिम जो हिसो थियो ऐं 15 अगस्त खां वठी इहा मुहिम शुरू आहे ऐं 21 अगस्त ताईं इहा जारी रहंदी। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो चवंदा आहिनि त मुसीबत जी घड़ी ॿुधाए न ईंदी आहे पर मुसीबत खे टारण वारा ख़तमु करण वारा उहे तव्हांजे दर ते ज़रूरु ईंदा आहिनि। पोलियो जी टीम अव्हांजे दर ते ज़रूरु ईंदी आहे ऐं चवंदा आहिनि ज़िंदगी हर बार दस्तक न आहे ॾींदी तव्हांजे दर ते जेकॾहिं तव्हांखे ॾेई रही आहे त तव्हां ॾाढा ख़ुशनसीब आहियो। पोलियो जी टीम तव्हांजे दर ते अचे थी तव्हां पंहिंजा ॿार जेके बि 5 सालनि जा आहिनि या 5 सालनि खां घटि आहिनि उन्हनि खे पोलियो जा कतरा तव्हां बार बार पियारे सघो था। बराए महिरबानी उन्हनि खे घर में लिकाए न रखो। असां वटि अक्सर थिए थो त उन्हनि खे लिकाए रखंदा आहियूं त बराए महिरबानी उहो लिकाए न रखो छो इहा ज़िंदगी आहे जेका तव्हांजे दर ते दस्तक ॾेई रही आहे। पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा कतरा पियारियो ऐं उनखां अलावा जेकॾहिं कतरा नथा पियारियो त वैक्सीनेशन उन्हनि जी ज़रूरु करायो छो जो मुल्क जा हालात तव्हांखे ख़बर आहिनि बरसातूं जेके थियनि पियूं त उहो सेवरेज सिस्टम जेको आहे उहो असांजो ख़राबु थिए पियो या जेकॾहिं चऊं सेवरेज सिस्टम पोलियो जेको आहे उहो हले पियो त बराए महिरबानी इहो वायरल आहे उनखां बचायो पाण पंहिंजे पाण खे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे मुस्तक़बिल खे पंहिंजे पाकिस्तान जे मुस्तक़बिल खे पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजनि पेरनि ते बीहारियो पंहिंजनि ॿारनि खे न लिखायो छो त फ़ैसिलो अॼु करणो आहे छो जो सुभाणे जेकॾहिं ॿार खे हलणो आहे। सो जेकी तव्हां पंहिंजनि पेरनि ते बीठा आहियो त यकीनन तव्हां बि पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीता हूंदा उन ॻाल्हि खे मद्देनज़र रखो ऐं पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। 15 अगस्त खां 21 अगस्त ताईं इहा मुहिम जारी सारी आहे। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं पर इन खां पहिरियां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो तव्हां जेके फ्रेंच फ्राइज़ आहिनि उहे खाईंदा आहियो बिल्कुलु या जेके क्रिस्पी आइटम्स आहिनि उहे खाईंदा आहियो बिल्कुलु मसाको मसाला सां अच्छा माना मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि करे छॾी मसाको मसाला जेको आहे जेकॾहिं तव्हां को बि क्रिस्पी खाधो खाइणु चाहियो था
ऐं स्पेशली जेके आहिनि उहे फ्रेंच फ्राइज़ जेके पसंदि आहिनि, छो असांखे ॾाढो पसंदि आहिनि, असां घर में अक्सर उहे खाईंदा आहियूं, पर कहिड़े मसाले सां गॾु? सही सही, मसाको मसाला जी। त पोइ इहो हलूं था शेफ फैसल ॾांहुं, उहो किचन में मौजूदु आहे, असांखे ॿुधाईंदो, बल्कि कुझु न कुझु का नई शइ हूंदी, पोइ तव्हां ॾिसो ऐं पोइ मोटी था अचूं त पोइ वरी पाण पंहिंजी कचहरी बि कयूं था। अस्सलाम वालेकुम ट्रांज़िट, मां शेफ फैसल ज़बरदस्त हिकु रेसिपी ठाहियां पियो तव्हांजे लाइ, जेके असां ठाहींदासीं क्रिस्पी फ्राइड कबाब। उहो असां यूज़ कंदासीं मसाला बिज़मुतफ़िक़ जा मसाला आहिनि, ऐं हे आहे क्रिस्पी फ्राइड। हिननि जो क्रिस्पी फ्राई हे आहे, पूरी कोटिंग हूंदी आहे, ठीकु आहे, क्रिस्पी फ्राई कोटिंग हूंदी आहे। हिन में असां ठाहींदासीं मसाले जी कोटिंग कंदासीं कबाब जी। इहो तव्हां ब्रोस्ट बि ठाहे सघो था, हिन में फ़िश बि ठाहे सघो था, हिन में काफ़ी सारी फ्राइड शयूं तव्हांखे ठाहिणु सेखारियूं पियो। अॼु असां ठाहियूं पिया पोटैटो कटलस, लेकिन हू क्रिस्पी कोटिंग सां गॾु ठाहींदासीं, ठीकु आहे। ऐं हुनजे अलावा हिन सां गॾु चांवर ठाहींदासीं राइस, जंहिंमें असां हिते यूज़ कंदासीं, ही आहे चिकन पाउडर, मसाको चिकन पाउडर आहे। मसाको जो चिकन पाउडर हे साशे में मिले पियो मार्केट में, ठीकु आहे। हे 2 चिकन क्यूब जे बराबरि हिन जो हिकिड़ो पाउडर जो साशे हूंदो आहे, ठीकु आहे। इहो तव्हां वठी सघो था, मार्केट में अवेलेबल आहे हर शइ में। जेका वेजिटेबल भाॼियूं ठाहे पिया, दाल ठाहे पिया, गोश्त आहे, का बि शइ ठाहिणी आहे, कबाब ठाहिणा आहिनि, उनमें बि यूज़ करे सघो था, ॾाढो ज़बरदस्त हिन जो फ्लेवर ईंदो आहे। चाट में बि यूज़ करे सघो था, सूप्स में यूज़ करे सघो था। हे चिकन पाउडर आहे ऐं मसाको जो, ठीकु आहे, हे मार्केट में मिलनि पिया, ऐं हे क्रिस्पी फ्राई बि मिले पियो, ठीकु आहे। त इहो वठी सघो था। जिन जी रेसिपी तमामु बहितरीनु आहे। मसाको मसाला ऐं वरी पटाटनि वारियूं टिकियूं, जेके आलू वारियूं टिकियूं चवंदा आहिनि, माना वात में पाणी पाणी अची वियो न सुबुह सुबुह। तव्हां बिल्कुलु सही चयो। ऐं इहा माना शइ मसाको मसाला जेको आहे न, मुंहिंजे लाइ फिट अथव, ॿुधायां छो? छो जो चिकन न आहियां खाईंदी, त अक्सर जेके टिकियूं ठहंदियूं आहिनि उहे इन्हनि मां ई ठहंदियूं आहिनि, माना गोश्त वग़ैरह मां, पर आउं बोनू खाईंदी आहियां, पटाटा खाईंदी आहियां। तव्हां वारी ॻाल्हि, त आलू वारी जेके टिकियूं आहिनि तमामु बहितरीनु आहिनि। चांवर तव्हांखे न वणिया बाक़ी? ऐं चांवरनि जी तव्हां ॻाल्हि करे माना सभु मूं पाणी पाणी करे छॾियो। आउं त सोचां पई जीअं ब्रेक थियो त वञां थी किचन में। सो चांवर ऐं मसाको मसाला ऐं आलू वारियूं टिकियूं तव्हां ॾिठियूं पए। सो पर मसाको मसाला में जेकी शयूं तयारु थियनि थियूं उहे ज़बरदस्त ज़ाइकेदार थियनि थियूं। इहो मसालो जेके तव्हां नाहे वरितो त वठी छॾियो ऐं पंहिंजे किचन जी रौनक खे अञा वधीक ॿीणो कयो। मतिलबु रौनक किचन जी बि हूंदी, पैकेट पियो हूंदो त मज़ेदार, ऐं वरी खाधा जन तयारु थींदा उहे अञा वधीक। ॿियो उन खां अलावा ख़बर अथव छा, ॿार जेके आहिनि न असांजा, अॼुकल्ह जी जेका जनरेशन आहे क्रिस्पी खाधा घणा पसंदि थी करे, त पोइ जेकॾहिं क्रिस्पी खाधा ठाहिणा ई आहिनि तव्हांखे, त पोइ मसाको मसाला में ठाहियो, ॾाढो सुठा लॻंदा तव्हांखे। सो बहरहाल कराची जी सूरत हाल बरसाति वारी तव्हां सां शेयर कईसीं। मौसमियात खाते जो इहो चवणु आहे त वरी 19 तारीख़ खां वठी वरी 21 अगस्त ताईं तमामु घणी बरसाति पवंदी। ऐं तव्हांखे ॿुधाए छॾियां मौसमियात खाते जी अॻकथी, बलूचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, ख़ासि तौर ते सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त तमामु घणी बरसाति अञा पवण वारी आहे। सो हिन बरसातुनि खे नज़र में रखंदे पंहिंजो जेको आहे सो शेड्यूल तयारु कयो, तव्हांखे छा करिणो आहे। बरसातूं तमामु घणियूं पवंदियूं, राङा थी विया आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बंद टुटी पिया आहिनि, बरसातुनि जे करे मुख़्तलिफ़ मतिलबु रोड रस्ता बंदि आहिनि, ऐं इहा जेका सूरत हाल रही त पोइ पाण वटि इलाही ख़ैरु करे। बसि हाणे अॼु जुमे जो ॾींहुं आहे, जुमे जी नमाज़ खां पोइ हिक ॿिए सां जॾहिं भाकुर पायो त इन खां पहिरियां मौलवी साहिबान खे बि गुज़ारिश कयूं था, जेकॾहिं को टीवी ॾिसे थो त जुमे जी इज्तिमाही जेका दुआ हुजे उन में बरसाति जो ज़िक्र ज़रूरु हुजे। ऐं जॾहिं बि अहिड़ियूं माना बरसातूं तेज़ थी वेंदियूं आहिनि त पोइ इज्तिमाही दुआउनि वसीले ई इहो कमु हल करे सघिजे थो। ऐं मूं ॾिठो पए त कल्ह घोटकी साइड ऐं सखर वारी साइड कुझु सोशल मीडिया ते ख़बरूं इहे बि आयूं पए त उतां जे माण्हुनि बरसाति एॾी वसी आहे जो 24 कलाक वसंदी रही आहे, त माण्हुनि बरसाति खे बंदि करण जे लाइ गुज़ारिश कई आहे रब करीम खे, ऐं कोठनि ते चढ़ी करे, घरनि जी छतुनि ते चढ़ी करे आज़ानूं ॾिनियूं वयूं आहिनि। ॾिसो न, हाणे अलाह पाक खे बसि का माना ईअं चऊं त बाझ पवे, करम करे, रहम करे, छो त हीअ जेका सिंध आहे न पंहिंजी, या पंहिंजो जेको पूरो पाकिस्तान आहे, उहो एॾी बरसाति बर्दाश्त नथो करे सघे। हूअं त बरसातूं ॿियनि मुल्कनि में त जीअं तव्हां चओ न, उते जो इंफ्रास्ट्रक्चर ॾाढो सुठो आहे न। पाण वटि पाण ॾिसो त बहरिया टाउन बि ॿुॾी वियो, जिते पाण सोचींदा आहियूं त ॾाढो सुठो निज़ाम आहे। ॻाल्हि सिस्टम ते थी अची वञे हली। सही सही। बहरहाल असांजे हथनि में जेके अख़बार तव्हांखे पहले तव्हांखे नज़र अची रही हूंदी, जेकॾहिं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त
अव्हां जो मतिलबु अव्हां जे हथ में जी मुंहिंजे हथ में मौजूदु आहे, अव्हां जे हथ में मौजूदु न आहे त अव्हां वेबसाइट ते वञी पढ़ी सघो था www.dailyGJL.com। ऐं इन खां अलावा अव्हांखे जेकॾहिं ॾींहुं ॿुधायां त अॼु जुमे जो ॾींहुं आहे 19 अगस्त आहे 2022 ऐं 20 मुहर्रमुल हराम आहे। ऐं जेकॾहिं पहिरीं असां ख़बर जी तरफ़ वञूं त IMF जी फरमाइश ते लग्ज़री असमन तां पाबंदी ख़तमु, मोबाइलनि, पर्सनि, जूतनि, तमाक ऐं ॿियनि शयुनि ते वाधू टैक्स लागू। माना असांजा जूता वग़ैरह जेके आहिनि सभु शयूं वरी महांगियूं थियण वारियूं आहिनि। बहरहाल न्यूट्रल्स अञा बि वक़्तु अथव, पॉलिसियुनि ते नज़रसानी कयो, हिननि खे कीअं मड़ियो वियो, फ़ौज ख़िलाफ़ ट्वीट कंदड़ खे खंबियो थो वञे, इमरान ख़ान जो चवणु आहे इहो। ही 70 जो ॾहाको नाहे जो केर बि चरियाई में कंहिं पार्टी खे ख़तमु करे छॾे, इस्लामाबाद हाई कोर्ट जो चवणु आहे। सिंध में बरसाति तबाही मचाए छॾी, कचो ऐं पको ॿुॾी वियो, ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटियल, सवें घर पट, 11 माण्हू अजल जो शिकार, दर्जननि ज़ख़्मी, ॿोॾ जो ख़तरो। अॼोकी सॼी अख़बार जेका आहे हीउ जेको पेज आहे न, हीउ पूरो पेज जेको आहे अॼोके अख़बार जो 3 पेज आहे, पूरो बरसाति जे हवाले सां त मतिलबु छा शाया कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहर में जेका बरसाति पई आहे उनजी सूरत हाल अॼोकी अख़बार में तमामु घणे सुठे नमूने सां चिटी वई आहे। ॿियो जेको 6 पेज आहे उनजो बि अधु सिफ़ो जेको आहे उहो बरसाति जे हवाले कयो आहे। माना बरसाति एतिरी तबाही मचाए छॾी आहे जो केतिरा ई ॻोठ, 1000 एकड़ बीठल फ़सुल, पाणीअ जे इंतज़ामी आहे, गुम आहे, मुतासिरनि जी वावर नतीजा, एहतिजाज आहे, जिन जो बेजारो पियो, जिन जो भाण पियो, जिन जो बोह पियो, जिन जा चांवर पिया, जिन जो अनु पियो ॿाहिरि खोड़ वाफ़र मिक़दार में हूंदो आहे त उहो बरसाति जे करे उहो बि ख़राबु थी वियो। माना ॿोरियूं अन जूं सरकारी गुदामनि जी बि इहा सूरत हाल आहे त उहे अन जूं ॿोरियूं माना ज़ाया थी वियूं, बरसाति जो पई त उहे ख़राबु थी वियूं ॿोरियूं। ज़ाहिर आहे त एॾे जजे मिक़दार में किथे रखी सांढे न पियो सघे, मतिलबु मईशत खे तमामु घणो छेहो रसियो आहे, नुक़सानु थियो आहे। अलाह पाक बसि करम पंहिंजो करे को ग़ैबी ख़ज़ाने मां को नवाज़े, बाक़ी हाल पंहिंजा पूरा आहिनि। अॼोकी अख़बार में कुझु शोबिज़ जूं ख़बर शामिलु करे पंहिंजो ध्यानु थोरो मटायूं, भला ॿियो छा कयूं, छो त परेशानी आहे अख़बारुनि में। सो अख़बार में अॼु इहो लिखियलु आहे, आलमी ख़बरूं, शोबिज़ जूं ख़बरूं ऐं रांदियुनि जूं ख़बरूं जेको पेज आहे उन ते इहो लिखियलु आहे त कतरीना कैफ़ हमला थी वई आहे, भारतीय मीडिया ते नओं बड़धक। मुंबई एयरपोर्ट ते कतरीना कैफ़ जी वीडियो अचण बैदि मदाहनि जा सोशल मीडिया ते चर्चा, विकी ऐं कतरीना बॉलीवुड जे अदाकारनि वांगुरु ज़ाती ज़िंदगीअ खे अवामी न कंदा, इहा रिपोर्ट शाया कई वई आहे। ऐं जल्द ई कतरीना कैफ़ पंहिंजे मुड़ुस सां गॾिजी हामला हुजण जो ऐलान करे छॾींदी, इहा ख़बर आहे अॼोकी अख़बार में शोबिज़ जी। ऐं वरी रांदियुनि जी ख़बरुनि में इहा ख़बर आहे त वेस्ट इंडीज़ न्यूज़ीलैंड खे पहिरीं वनडे मैच में वॼाए छॾियो। हिन खां सवाइ अॼोकी अख़बार में सुठा कॉलम पिया आहिनि, जलसनि खां निकिरी अमली कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं बरसाति में पखिड़जंदड़ वबाई बीमारियूं, इन हवाले सां कॉलम आहे। बरसाति जे ई हवाले सां अॼोकी अख़बार में कॉलम पिया आहिनि। एडिटोरियल आहे अॼोके अख़बार में त सिंध में बरसाति तबाही मचाए छॾी ऐं बरसाती तबाहियुनि खां पोइ वॾी ॿोॾ डिक्लेयर कई वई आहे। सो अलाह पाक महफ़ूज़ रखे असांखे, छो त 2010 में जेका ॿोॾ आई हुई, खोड़ सारा साल गुज़री विया, वरिया गुज़री विया, ॿोॾ मुतासिर दरपतर रहिया। हाणे भला जे किथे आहिनि उहे ॿोॾ मुतासिर, माना 12-13 साल थी विया आहिनि, पर पोइ बि उहे ॿोॾ मुतासिर वरी समा कोन थिया। सो अॼोकी अख़बार जेका तव्हांजी ख़िदमत में जॾहिं हथनि ते पहुचंदी, ऐं इहा अख़बार अॼोकी जेका आहे सा उहा ॾाढी सुठी अख़बार। डॉक्टर अब्दुल करीम राजपुर साहिबु हिन अख़बार जो चीफ एडिटर आहे। सो हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं त पोइ पंहिंजी तक़रीर घटि कंदासीं, महिमाननि खे टाइम ॾींदासीं। जी बिल्कुलु, छो त हाणे तक़रीर असांजी डिघी थी आहे, छते पूरी ट्रेक घणी कई आहे। डायरेक्टर बि चवंदो आहे असांखे त बसि हाणे ॿिए मौज़ू ते बचो। सो ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि, ॻाल्हियुनि जा ॻोठ आहिनि दिलनि में, असांजे बि दिलि चाहींदी आहे त तव्हां सां असां पंहिंजूं ॻाल्हियूं शेयर कयूं। कॾहिं कॾहिं त ईअं बि दिलि चवंदी आहे त को महिमान न अचे, उहो ॾींहुं असांजो हुजे, पर ईअं थिए नथो। असां पंहिंजे दिलि जी जेका आहे न सा जेका चवंदा आहिनि त पंहिंजे दिलि जो जेको बार आहे ऐं गुबार आहे, जेको खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं इहो बि तव्हांखे ख़बर आहे, ख़ुशनसीबी आहे पंहिंजी जो पाण वटि महिमान अचनि ई अचनि था, असांजी ख़ुशनसीबी आहे, रहमत आहिनि महिमान ते। मतिलबु चवण इहो आहे त असां हाणे महिमान कॾहिं कॾहिं बग़ैर ॿुधाइण बि अची वेंदा आहिनि। असां चवंदा आहियूं असां मोकल ते चवंदा न कर ईअं वरी कीअं। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त असां तव्हांजी ख़िदमत में खोड़ सारा मौज़ू खणी ईंदा आहियूं, कुझु डिस्कस करे वठंदा आहियूं, कुझु न करे सघंदा आहियूं। वरी ॿिए ॾींहं ते सुभाणे इनशाला। अॼु हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक। अच्छा मोकल आहे, असां एतिरा कम सां सिलसिले में मोकल जी ख़बर रुगो मूंखे न हूंदी आहे, पिरिया खे हूंदी आहे। ब्रेक वठूं था, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध।
सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदी, तव्हां सां गॾु आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। जेकॾहिं तव्हां वटि टीवी हिन वक़्तु हले पई ऐं बिजली आहे त इहा वरी अलाह जी ऐं वापडा वारनि जी वॾी महिरबानी आहे। तो ॾाढा ख़ुशनसीब आहियो, तव्हांजे घर में लाइट आहे। ऐं जेकॾहिं तव्हां वटि लाइट न आहे कंहिं वटि त पोइ उहे ज़रूरु यूट्यूब ते असांजो हीउ प्रोग्राम ॾिसंदा ऐं शाम जो 3-4 वॻे ताईं अपलोड थी वेंदो आहे। फेसबुक ते हिन जूं कटिंग्स बि अची वेंदियूं, क्लिप्स बि अची वेंदियूं, उहे बि तव्हां ॾिसंदो, तव्हां फीडबैक ॾींदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। अॼु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। अॼु दिलि जे मामलनि ते बि थोरो हाल अहिवाल ओरबो, होम्योपैथिक ते बि थोरो ॻाल्हाईंदासीं। बरसाति केतिरा नुक़सान करे चुकी आहे, गुज़रंदड़ बरसातूं, गुज़री वियल बरसातूं ऐं हींअर वारियूं बरसातूं, फ़र्क़ु छा आहे ऐं कीअं मुसीबतनि सां मुंहुं ॾींदा आहियूं, इहे समूरा मामला डिस्कस थींदा। सुठा कलाम बि तव्हांखे ॿुधाईंदासीं, ईअं न पिया? जी बिल्कुलु, तव्हां सही चई रहिया आहियो। ऐं जेकॾहिं महिमाननि जो तारीफ़ जी तरफ़ वञा त असां जेके मौजूदु आहिनि, डॉक्टर ख़ालदा सूमरो साहिबा हार्ट स्पेशलिस्ट आहिनि, तमामु बहितरीनु आहिनि। हिननि सां जॾहिं बि कचहरी थींदी आहे, ऑन ईयर ऑफ ईयर, ॾाढो सुठो लॻंदो आहे, पंहिंजाइप महसूसु थींदी आहे। ऐं हिन खां अलावा हिननि जी हिकिड़ी सीक्रेट ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त पाण मेकअप आर्टिस्ट बि आहिनि। सीक्रेट ॻाल्हि ॿुधाए छॾियो। सीक्रेट ॻाल्हि आहे त पाण मेकअप आर्टिस्ट सीक्रेट हुई त पोइ ॿुधायो छो? न, मूं चाहियो त इहो राज़ फाश कयो। हा, राज़ फाश थियणु खपे। इहो राज़ ख़बर त छो फाश थियो? छो त मैडम तव्हांखे ॿुधायो हूंदो, जेको माण्हू पंहिंजो राज़ पाण नथो रखी सघे त पोइ ॿियो बि न रखी सघंदो। अॼु माना नेठि फाट खाधी। न, इहो सुठी आहे, इहो हिकिड़ो नेगेटिव न आहे, इहो पॉज़िटिव आहे। चवंदा आहिनि शख़्सियतुनि जा घणा पहलू हूंदा आहिनि ऐं पॉज़िटिव पहलू आहे। त जेकॾहिं इहा शइ माण्हू जे इंट्रोडक्शन में हुजे त ॾाढो सुठो लॻंदो आहे। पाण जेके आहिनि उहे जॾहिं सूटेड बूटेड ईंदियूं आहिनि त लॻंदो आहे त उन्हनि खे मेकअप जी जेका आहे न उहा ॼाण आहे। ऐं हुन खां अलावा असां उन्हनि सां जेके औरतूं प्रेगनेंट थी वञनि थियूं, उन्हनि जी जेका डेथ थी वञे थी, उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। मतिलबु मेन टॉपिक आहे, हॉट टॉपिक आहे, उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। ऐं हुन खां अलावा प्रोग्राम में डॉक्टर अदनान अहमद साहिबु मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। हेम्योपैथिक आहिनि, उन्हनि सां बि डिस्कशन कंदासीं, उन्हनि सां बि ॾाढी सुठियूं ऐं प्रोडक्टिव ॻाल्हियूं कंदासीं। ऐं हुन खां अलावा प्रोग्राम में अब्दुल हमीद रिन साहिबु मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं चई सघां थी उन लाइ त हरफन मौला आहिनि। हरफन मौला वरी कीअं भला, इहो थोरो ॿुधायो? जी बिल्कुलु, उहा अव्हांखे ॿुधाईंदी हलां। हरफन मौला कीअं, मतिलबु तक़रीबन हर जॻह ते अव्हांखे मिलंदा ऐं हर जॻह में, हर फील्ड में अव्हांखे गहरी नज़र अथनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उहो जवाबु सही ॾेई सघंदा। जीअं तव्हां ॻाल्हि कई स्टार्टिंग में ई, त उहे जेके आहिनि थर ते ॻाल्हाईंदा ऐं थर ते उन्हनि खे जेको आहे उहो शौक़ु आहे, उते वेंदा रहंदा आहिनि। हालांकि पाण जेके आहिनि उहे सांगड़ जा आहिनि, पर थर जेको आहे उहो वेंदा रहंदा आहिनि ऐं उन ते काफ़ी ज़्यादा नॉलेज अथनि। ऐं उन खां अलावा पाण होस्ट बि आहिनि, वश टीवी जा होस्ट बि आहिनि। मतिलबु हाणे सम्झो तव्हां हरफन मौला कीअं आहिनि। असांखे बहुत थो थिए, हाणे होस्ट जे साम्हूं वेठो आहे, हाणे असां ॻाल्हाए न सघंदा। कीअं ॻाल्हाईंदासीं असां? ऐं भले हुते वश टीवीअ ते भले सीनियर न बि हुजे, पर लॻे थो उमिरि मां सीनियर आहे। बिल्कुलु, इन करे असांखे ख़ौफ़ थी वियो आहे। हाणे असां माना लफ़्ज़ खुटी पवंदा, छा ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿी वरी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त असांजे कैमरामैन साथी ज़हीर बलोच साहिबु वालिद बि आहे। वालिद बि आहिनि, बिल्कुलु बिल्कुलु। त पोइ ज़हीर साहिबु हाणे अलाए काॾे कहिड़ी कुंड वठी लिकी वियो आहे, पोइ हुन सजाद ई बीहारियो अथई, चई त मां अबे साम्हूं नथो अची सघां। इहा बि हुनजी फर्मा बरदारी आहे, सुठी ॻाल्हि आहे। साईं तव्हांखे भलीकार चऊं था साईं। अमीर साहिबु ख़ुशि आहे, बड़ाए चाका आहे, आहिर मेरे चाका ई न? हाँ, ॿियो तारीफ़ करायो जी। ऐं असां प्रोग्राम में सिंगर बि मौजूदु आहिनि, यासिर समो साहिबु, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं सिंध जा ॾाढा सुठा सिंगर म्यूज़िशियन उस्ताद बादल राई साहिबु प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ढोलक जेके वॼाईंदा मोहम्मद अली साहिबु, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। वाह वाह, उस्ताद बादल राई अॼु ख़ूबसूरत थी पियो आहे, अलाए छो निंड लॻे थो पूरी कई अथई। कल्ह मोकल हुई, सो मसला मसाइल हुया कुझु, इन करे तव्हांजी निंड कवर थी वई आहे। अॼु ॾाढा ख़ूबसूरत लॻो, तव्हांजो आवाज़ु नथो पहुचे पर असां सम्झूं था। सो आगाज़ भला कलाम खां अॼु कयूं, दिलि चए थी थोरो फॉर्मेट चेंज कयूं। जुमे जो बाबरकत ॾींहुं बि आहे, को कसीदो असांखे ॿुधायो। ईअं न, बसि का महिर थिए, का मालिकनि जी कोई बरसातूं झकियूं थियनि, वाह वाह कयो साईं। जे जो दुनिया ते आहे सायो, इहो दिल साम्हूं आहे गायो। गाज़ी अब्बास जो दुनिया ते असायो, लगायो अब्बास जो नारो। अब्बास जो दुनिया ते असायो, लगायो अब्बास जो नारो। मौला अब्बास
अब्बास जो आहे सहारो पंजनि ॿारनि खे प्यारो गाज़ी अब्बास जो दुनिया ते असायो लॻायो अब्बास जो नारो अलमु अब्बास जो घर ते लॻला हर गम मूंखां दूर भॻला अलमु अब्बास जो घर ते लॻला हर गम मूंखां दूर भॻला गाज़ी अब्बास जो दुनिया ते असायो लगायो अब्बास जो नारो मौला अब्बास जो आहे सहारो पंजनि ॿारनि खे प्यारो अलमु अब्बास जो घर ते लॻला हर गम मूंखां दूर भॻला अलमु अब्बास जो घर ते लॻला हर गम मूंखां दूर भॻला गाज़ी अब्बास जो दुनिया ते असायो लगायो अब्बास जो नारो मौला अब्बास जो आहे सहारो पंजनि ॿारनि खे प्यारो गाज़ी अब्बास वफ़ा जो इमामा मोमिननि जो गाज़ीअ खे सलामा गाज़ी अब्बास वफ़ा जो इमामा मोमिननि जो गाज़ीअ खे सलामा गाज़ी अब्बास जो दुनिया ते असायो लगायो अब्बास जो नारो मौला अब्बास जो आहे सहारो पंजनि ॿारनि खे प्यारो गाज़ी अब्बास जो दुनिया ते असायो लगायो अब्बास जो सायो वाह साईं वाह चवंदा आहिनि त जेका पहिरीं मुराद हुजे उहा सुठी हुजे असां आगाज़ सुठो कयोसीं इंशाल्लाह प्रोग्राम ॾाढो सुहिणो ऐं सेबतो हूंदो मौज़ महिमान असां गॾु वेठा आहिनि हाणे दिलि खोले कचहरी कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ मामला डिस्कस जी कंदासीं बिल्कुलु शुरूआत जेका आहे उहा मैडम खां ई कयूं था त मैडम असांखे इहो ॿुधाइजो त स्पेशली जेकॾहिं मूं स्टार्टिंग में बि ॿुधायो टॉपिक असां वटि टे आहिनि पोलियो ते बि ॻाल्हाए सघूं था पर उनजो ओवरव्यू वठंदासीं पर इहो असांखे ज़रूरु ॿुधाइजो त जेके प्रेग्नेंट औरतूं आहिनि उन्हनि जी अक्सर डिलीवरी खां पहिरीं या डिलीवरी में जेका डेथ थी वञे थी हिन जा छा कारण आहिनि जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं छोकी मां हार्ट स्पेशलिस्ट आहियां त मां ॻाल्हि कंदमि दिलि जी त उहे मायूं असां वटि हिन जो दिलि जी बीमारियुनि जो ड्यूरिंग प्रेगनेंसी ग्लोबली इंसिडेंस वधियल आहे ऐं ॿाहिरिनि मुल्कनि ते उनखे पंहिंजे
जदीद टेक्नोलॉजी ऐं डायग्नोस्टिक जेके टूल्स आहिनि उन्हनि खे यूज़ कंदे उहो जल्दी उनखे कंट्रोल करे कनि था ऐं उन मां अमवात घटि आहे। पर असांजे मुल्क में या असांजे नेबरिंग कंट्रीज़ में जेके साउथ एशियन कंट्रीज़ में आहिनि अञा ताईं असां वटि अमवात जो रेशो वधीक आहे। हाणे इन्हनि में जेके दिलि जूं बीमारियूं ख़ासि छोकी असां ॻाल्हि कयूं था प्रेगनेंट औरत जी, त माना उहे बीमारियूं जेके मेच्योर एज में थियनि थियूं, बालिग़ थियण खां पोइ थियनि थियूं, उन जी ॻाल्हि कंदासीं। उन में चऊं की दिलि जी बीमारियूं शरियानुनि जी बीमारियूं पाण अची थी वञनि जेतोणीकि उन्हनि जो इंसिडेंस घटि हूंदो आहे जो इन दौरान प्रेगनेंसी जे दौरान ईस्ट्रोजन जेका आहे सा बॉडी में हूंदी आहे, उन करे असांजो हिकिड़ो सुठो कोलेस्ट्रॉल जंहिंखे HDL चइबो आहे, ठीकु आहे, उहो जेकॾहिं जिस्म में हूंदो आहे त शरियानुनि जी बीमारी घटि थींदी आहे। पर तंहिं हूंदे बि ॿिया कारण आहिनि जीअं फैमिली टेंडेंसी आहे। अच्छा, पर इहो HDL जेको तव्हां चओ था उहो कीअं पोइ क्रिएट थींदो बॉडी में? इहो जेको आहे सो जीअं बाक़ी कोलेस्ट्रॉल जा ॿिया फ्रैक्शन्स मतिलबु थियनि था पिया, अहिड़ी तरह ई मतिलबु जनरेट थींदो आहे। ऐं घणो करे अक्सर करे साउथ एशियन में ॾिठो वियो आहे औरतुनि में त घटि हूंदो आहे। इन जो रीज़न इहो आहे त असां वटि ओबेसिटी मेटाबॉलिक सिंड्रोम घणो आहे। असां वटि औरतूं मोटियूं आहिनि, कमु घटि थियूं कनि, वॉक नथियूं करनि, उन जो रीज़न उमूमन इहो आहे। पर नेचर उन्हनि खे प्रोटेक्ट कयो आहे, ठीकु आहे। उन एस्ट्रोजन औरत खे प्रोड्यूस थिए थी ड्यूरिंग प्रेगनेंसी, हूअं बि थींदी आहे, इहो हार्मोन हूंदो आहे, त उन करे HDL घटि हूंदो आहे असांजी औरतुनि में। तंहिं करे थी सघे थो इथेनेसिटी हिकिड़ो ॿियो बि रेसिस ऐं सेक्स जेका आहे सा सेक्स न पर जेको जंहिंखे चइजे त जेनेटिक्स, ठीकु आहे, उहा रोल प्ले करे थी। जेकॾहिं तव्हांजी माउ खे का कार्डियक प्रॉब्लम हो तव्हांखे बि थींदो, तव्हांजे फादर खे हो त तव्हांखे बि थी सघे थो। पर बहरहाल हिकिड़ो शरियानुनि जी बीमारी ऐं वेल्वुलर हार्ट डिज़ीज़, नंढनि ॿारनि खे जेको गोॾनि जी बीमारीअ जे करे रोमेटिक फीवर जेको थींदो आहे, उन करे असांजा वाल मुतासिर थींदा आहिनि। उन मां ॿ वाल जेके आहिनि से अहिड़ा आहिनि जंहिंजी बीमारी औरत खे जेकॾहिं प्रेगनेंट थी वञे त अॻिते हली कॉम्प्लिकेशंस थी सघनि थियूं। उन में माइट्रल वेल्व, एआर्टिक वेल्व थी सघनि था। कचहरी कंदासीं, हेॾे हलूं था होम्योपैथिक जी मार्केट में। सर मुझे ये बताएं कि होम्योपैथिक की दुनिया में दिल के अमराज का कोई इलाज होता है या नहीं होता? बिल्कुल होता है, बहुत इलाज है और अल्लाह का शुक्र है कि मेरे अपने बहुत से पेशेंट हैं जिनको सर्जरी से बचाया और दवाओं से उनका इलाज हुआ है। और यहाँ मैं ऐड करूँगा कुछ दवाएं ऐसी हैं जो हार्ट के लिए भी, और दूसरी दवाई में अगर कहेंगे तो बताऊँगा मैं आपको। जो डॉक्टर के पास आने से पहले आप घर में, और जिनका कोई साइड इफ़ेक्ट नहीं है, और उनको आप इस्तेमाल कर सकते हैं। वैसे होम्योपैथी की दवाएं बड़ी मीठी होती हैं ऐसे? जी हाँ, वो मीठी होती हैं, मज़ेदार होती हैं। हाँ, वो मीठी इसलिए होती है, खाने के लिए अच्छी होती हैं, पीने के लिए अच्छी होती हैं। हाँ, वो चूँकि गोलियाँ जो होती हैं जिनमें उनको डाला जाता है कतरों को, वो मीठी होती हैं। तो उस वजह से वो फिर ज़ाहिर से तकरीबन अमूमन सारी दवाएं मीठी होती हैं, उसी में बनाते हैं। और बच्चे मेरे पास जो पेशेंट आते हैं, तो बच्चे साथ आते हैं कि डॉक्टर साहब को जाएंगे, वो हमें कहते हैं यार मुझे ये बीमारी है, मुझे कुछ ना कुछ दवाई। अच्छा, पोलियो का कोई इलाज है? नहीं, पोलियो का इलाज नहीं है, लेकिन यह है कि ऐसी दवाइयाँ हैं कि उनके जो इफेक्ट्स में थोड़ा बहुत फ़र्क पड़ सकता है। उसका वैक्सीनेशन ही है। चल, पोलियो की मुहिम का आगाज़ हो चुका है, क्या करेंगे? 15 to 21। सबसे पहले तो ये वैक्सीनेशन कराएं, और ये लोगों को जो उसमें खदशात हैं कि इससे कोई इसमें नुकसानात हैं, वो कुछ ऐसा नहीं है। ये वैक्सीनेशन है पूरी दुनिया में। और पहले भी जब इसका इस्तेमाल छोड़ दिया था तो लोग उसके पेशेंट बढ़ गए थे, अब दोबारा इसको शुरू किया गवर्नमेंट ने, तो उसमें बेहतर है। डॉक्टर साहब तव्हां छा चवंदो हिन बारे में? राय ॾियो थोरी तव्हांजी, छो त असां त चई थकिजी पिया आहियूं। आवाम जॾहिं अमल करे न त नंढड़ी गुज़ारिश आहे, लापरवाही न आहे करणी, थोरो टाइम करिणो आहे। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा पीआरियो। मुहिम शुरू थी चुकी आहे 15 खां 21 अगस्त। ॻाल्हि आहे त पोलियो जा जेका वैक्सीनेशन आहे इन जो हतमी इलाज इहो आहे। ऐं इहो अगरि नथो मतिलबु ॿारनि खे 5 सालनि जी उमिरि ताईं तव्हां फुड़ा पीआरे सघो था, त इहो जेकर तव्हां नथा ॾियो त अॻिते जे लाइ हली तव्हांजो ॿारु हैंडीकेप थी थो वञे। हिकिड़ो ॿारु जंहिंजी टंग बाह बेकार थी वई आहे या मेंटली थोरो मतिलबु रिटार्टेड आहे,
त अहिड़नि ॿारनि जी मतिलबु ॿारनि खे अहिड़ी बीमारियुनि खां बचाइण जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां हिननि खे पोलियो जी वैक्सीन करायो। न सिर्फ़ु इहो कि तव्हांजो ॿार खे मतिलबु फालिज जो असर वांगुरु या पैरालाइसिस थी वञे, पर जेकॾहिं तव्हां हुनखे अक्यूट स्टेजिस में ॾिसंदव पहिरियंनि 10 ॾींहंनि में त ॿार जा जेके सिम्टम्स आहिनि उहे फ्लू लाइक सिम्टम्स हूंदा आहिनि। अॼुकल्ह जेके थियनि था उहे क्लोज़ली रिज़ेम्बल कनि था तव्हांजे कोरोना सां, फ्लू खंघि ऐं तव्हांजो जेको आहे डिटेल में पाण बयानु कयूं। पाण शॉर्ट कमर्शियल को ब्रेक वठूं, साईं जो वक़्तु थियो आहे, मोटी था अचूं त ॾाढी कम जी कचहरी आहे ऐं इहा काराइती कचहरी ॾिसणु ज़रूरु माना तव्हांखे घुरिजे। असांजूं ॻाल्हियूं ॿुधणु घुरिजनि, तव्हांखे फ़ाइदो पवंदो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध। तनाव सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था, कचहरी दिलि जे मामलनि ते बि हूंदी, कुझु वरी ॿिया मामला बि डिस्कस कंदासीं। रिंद साहिब असां गॾु आहे, उन सां बि दिलि चवे थी त के ॿ चारि जुमिला ॻाल्हायूं, के कचहरियूं कयूं, मस हतायो आहे। आवाज़ दे थर जे हवाले सां स्पेशली आवाज़ थर को हाल वाले दे थर छे सूरत हाल छे बलोचिया में पेशा दे गुरे पेशा तो बलोचिया हाल वर्क ने गोरा तो बिले सिंधी हाल वर्क था हर ज़बान में चार ज़बान में उबूर हस्ते अरबी है फारसी है इंग्लिश है लोगा में बलोचिया कन गए लोगा बलोचिया कन गए सही सही लोगा बलोचिया उते गुश्ते बलोचिया सय लहजा हैं हां यक लहजे केची है हां यक लहजे सुलेमानी यक रक्षानी। अच्छा हां लेजन जी गाल पे अबे तो गुश्ते तो आवा वर्गन तो ये तो मां लहजे सुलेमानी हाल वर्क ये लेजो सुलेमानी है ये भी थर वारो चुखन तो आवा वर्गन तो वही ठांगा में को प्रॉब्लम भी के छे ने बुधाए हमें मां सिंधी बुधाए नहीं हां बलोची मगदा कुछ बलोची खबर कई बलोची हां बलोची खबर कई बलोची में पर सारा ए साल जो और भी था ना पेशा और भी सका 2011 हां हमारे वड़ा हौरस्ते आप फसे थरा तो फायदो है बाकी पट्टी एरिया नारो है या दुमी जो बैराजी जो इलाका है हमो तो मना तो हमें समझ सदी नुकसान ओह अच्छा माल मवेशी नुकसान है फसल नुकसान है दुमी मुर्गे नुकसान है जानवर नुकसान कुल नुकसान है फसल आफ अंदर आवता छे नुकसान है आवा वर्ग त गुश्त त के कीड़े पैदा पिए आ तो थर अंदर है ना थरा मां खुआनी आफे ना चाहनी तो आई अंदर कीड़ा भी कीड़ा सिंधी अक्ष वारो किसानी चुका आफा वरा आफा जरंदी गोडा है गोडा कीड़ा दरखे गोडा ई सजे फाद जो अस्ते फाद और बेकार सजे मना सजे बेकार हां बुधाए ता छा गलायो ता यो चयो त हिनन चयो त थर वारन जेके माण्हू आहिन उनन ला बरसात सुठी आहे ऐं जेके उते नाला आहिन बेराज उनन ला खराब है। पो ता चयो त थर वारन ला सुठी की है, पो हुनन जवाब नो त थर जो जेको असल पानी है उनमें कीड़ो है एकड़ो जेको गोडे के खराब करे तो बस असा तुजी गिला कई दिने खबर ही न पई ए कुछ चीज तरह से गलायो ता ये गलायो थोरो थोरो चलिया जो थारो जो फसल है ना ही थारो जो मेजर फसल है बाजरी जो तुझो ग्वार उन खां सवाइ जेके आहिनि गिदड़ छाऊं ऐं ॿियूं शयूं आहिनि मरीड़ो इहे त भाॼियुनि में अचनि था। उन्हनि जे लाइ जेतिरो बरसाति थिए भिट में पाणी त बीहे ई कोन थो, उन्हनि जे लाइ फ़ाइदो आहे। बाक़ी जेके बैराजी इलाइक़ा आहिनि जीअं नारो आहे या इहे जेके बैराज में आबाद थियनि था हिते त 100% नुक़सान हिन बरसाति में थियो। कुंड मां जेको आहे ज़हीर बि ॿुधे पियो पई पहिरियों चकर ॿुधी अथई न ज़हीर त असां सां गॾु हूंदो अॻे गॾु हाणे न आहे छा गॾु हिंजा थिए अची वियो जोड़ा रहिजी वियासीं। अच्छा तव्हां उते ई रहंदा आहियो बेसिकली? तव्हां माशाल्लाह होस्टिंग बि कयो था? जी हां होस्टिंग आबाद अच्छा वो आउटडोर था कयो? आउटडोर जी अच्छा अच्छा आउटडोर कंदा। वो यो कीअं भला एक्सपीरियंस रहियो अचानक माना होस्टिंग ॾे पहिरियों स्टूडियो में कंदो हुउसि। अच्छा स्टूडियो में कंदो पोइ मूंखे चयईं असांजो सभु प्रोग्राम स्टूडियो जे अंदरि हाणे हिन खां ॿाहिरि वञो। मुंहिंजी ठीकु आहे गुलाम सेन खे साम्हूं रखियोसीं, गुलाम सेन चांडियो आहे न इनखे साम्हूं रखियोसीं पंहिंजो हिकिड़ो उस्ताद इनखे गुलाम रसूल चांडियो सिंध टी वारो तस्वर में इन खां मूंखे गुलाम सेन चांडियो थियणो उहो त वॾी ॻाल्हि मुंहिंजो आवाज़ भलो आहे, स्क्रिप्ट राइटर भलो आहे। ज़रूरी प्रोग्राम था कयो न ऐं ज़रई जानवरनि जूं क़दीमी माग अयाज़ गादर खे बि ज़हन में रखो न मूंखे वरी चांडियो साहब ज़हन में हां तव्हांजी माना इंस्पिरेशन हुन सां अच्छा तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे इनखे? 10 साल 10 साल थिया आहिनि। अच्छा पहिरीं स्टूडियो बेस कंदा हुआ हाणे वरी आउटडोर 10 साल 10 साल मन साईं रीश भगा न आहे वाटे मां रीश मदन था हां
पेशा रीश मदन था गुड़ा मीद मदन था फुट मदन था गुड़ा अकबर भुगटी शिकला देगा था गुड़ा मन धमकी मिले बरोस मदन था गुड़ा मन धमकी मिले मैं रीश कसान को था फुट कसान को था मैं शिकल बदली सही 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 न मारो थी माना हंसता वही तो मोंडा हंसता के में दोमी चश्मा आई परसोल में छम्मा भी था मोंडा सेम दी था मैं बरोस वट था सही सही हाणे छा गलायो तो बुधाए भला चयो तहां पंहिंजो हुलियो जेको न चेंज कयो आहे त हिननि चयो मुछुनि खे ताओ वग़ैरह ॾेई करे फुल बलोच लॻंदो आहे ऐं जे करे मूं थोरो चश्मो पाए थोरो इनोसेंट मतिलबु छा जो पर्सनैलिटी ठाही आहे होस्टिंग करण खां पहिरियां तव्हांजी ॾाढी अच्छी हुई हाणे थी आहे इहो चयमि पोइ हुन ते हुन डिस्कस कयो त ॾाढी मुंहिंजी जेको आहे पहिरियां अञा वॾी हूंदी बंबी ॾाढी हूंदी ऐं अकबर बुगटी स्टाइल में मां जेको आहे सो नज़र ईंदो पोइ ॿ टिनि माण्हू धमकियूं ॾिनियूं त तूं लॻे ई उहो थो कॾहिं कॾहिं माण्हू खे शक थियो त उहो ई त न आहे इन जे करे पोइ नंढियूं करे छॾियूं वो तोखे मारींदासीं मुंहिंजो भाउ मारो न शिकल तो बदली पर बलोच धमकी तुरसो छा आहे मां किसो सम्झंदा न आहियो त न तुरसदा न बाक़ी बस पे स्टाइल ये ख्याल है ते 4-5 साल आले इनको चेंजिंग भी ना इमा दरा शुदा दरी मुल्का में शुदा मैं कमी चेंजिंग आर इहा ॻाल्हि आहे सम्झी मां चयो बरोच थी करे धमकी खां डिॼी वे हुननि चयो न डिॼियसि कोन बसि मुंहिंजो पर्सनैलिटी थोरो चेंज करियां थो स्टाइल खे सही सही पर थोरो ॿाहिरि वियुसि ॿाहिरि मुल्क में पोइ चेंज कयूं सही सही ॿाहिरि मुल्क में विया हो जी हा कहिड़ा कहिड़ा मुल्क घुमिया अथव मां वियो आहियां ईरान वियो आहियां ओमान वियो आहियां यूएई वियो आहियां सऊदीया वियो आहियां यमन वियो आहियां वाह 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 ये मुल्क मुझे अच्छा मतलब वञण जो रीज़न बस ये घुमण लाइ मतलब के कम प्रोजेक्ट सां गॾु नहीं घुमण लाइ यमन जूं राणियूं वॾी मशहूर आहिनि ॾिठी आहे राणी उहा त कंहिं वक़्त में हुयूं बिल्किस हुई कंहिं वक़्त में मशहूर हुआ अब हाणे पर आऊं बि सिंगर जेको ई जेको मज़हबी झेड़ो पे हलियो इन टाइमनि जी ॻाल्हि अच्छा पोइ जहिड़े में तव्हां वियो बस ये झेड़ो पे आऊं वापसि थियो आऊं साथ छॾा ॾेई रहियुसि अच्छा अच्छा सभा में तव्हां सां गॾु माना ईअं बि चई सघूं था त बाबा असां वटि हिरन साहब आहे पाकिरन साहब पाकिस्तानी ईरानी यमनी सभु कम तव्हांजा गॾु आहिनि ऐं माण्हू जेकॾहिं मिस्र थो वञे यमन थो वञे ईरान पाण तकल खणी छॾींदा आहिनि यमनी ॿ टे भेरा असां वटि आया जीअं यमनी आहे मूं चयो अची यमन जी ज़ारत करे आयो आहियां यमन घुमी आयो आहियां पोइ ईअं बि थींदो आहे कॾहिं थींदो हा हलो तव्हां सां कचहरी अञा कंटिन्यू कंदी सो हिन पासे असां सां गॾु जेकी दोस्त वेठा आहिनि हुननि सां कचहरी मैडम सां वही पोलियो खां ई कंटिन्यू कयूं था मैडम जान जेका ॻाल्हि कई पे जेका ब्रेक जे सवाल मुंहिंजो कयो हो न वारे जो इन जे बारे में जेकॾहिं ॿुधाईंदा सुठो आहे त असीं सम्झो त हीअ बीमारी अचे पाणी मां थी पाणी जे अंदरि जरासीम मौजूदु आहे या जरासीम पाणी अंदरि त मौजूदु ई आहे पर ॾिसो थी सघे ॿाहिरियां खणी था अचनि हा ॾिसो होस्ट माण्हू आहे त होस्ट जो बि जरासीम आहे असां उते वेठा आहियूं सवाल मां कंदुमि मुंहिंजो सवाल मैडम खे होस्ट माना ईअं माना रही न सघंदो हुनखे मां कुतड़ियूं पटींदियूं हा बिल्कुलु जी अच्छा हाणे ॿ सुवाल आहिनि हिकिड़ो त पोलियो ते हिकिड़ो तव्हांजो सुवालु हाणे पोलियो जेको वायरस हूंदो आहे जेको आहे जरासीम उहो हमेशह माण्हुनि जे काकूस जे ज़रिए जिते कंहिं बि पाणी खे कंटामिनेट करे छॾियो हुन मरीज़ जे मतिलबु इलाजत त उहो पाणी जेकॾहिं माण्हू पीए थो या वात जे थ्रू इहो जरासीम इंटर थींदो आहे कॾहिं बि गोॾे जे थ्रू कोन थींदो डायरेक्टली इहो आहे रिंग वार्म जेको अक्सर करे मतिलबु जिस्म में हा पाणी बिछल हूंदो आहे दुबनि में थी सघे उते बि इहो जरासीम इन ई तरीक़े सां मुंतक़िल इहो वेंदा हुजो उतां किथां कीअं बि का सोर्स ऑफ एंट्री हुजे किथे धक लॻल हुजे या कीअं उन थ्रू इहो अंदरि वियो हुजे बाक़ी पोलियो हिन में इहो डिफरेंस आहे पोलियो हमेशह वात जे थ्रू अच्छा इहो मूं थोरो मूंखे बि यादि अची वियो रिकॉल थियो आहे बायोलॉजी में असां पढ़ियो रिंग वॉर्म जी जेका तव्हां ॻाल्हि था करियो उनमें जॾहिं ज़ख़म हूंदो आहे कंहिं बि उज़वे में त उन में अंदरि वेंदो हलियो आहे पोइ उनखे ख़राब करे वेंदो आहे खाईंदो आहे पाण कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियूं बहिराड़ी में ईअं थींदो आहे त पाण खे जेके धकु लॻंदो आहे त पोइ अमड़ी चवंदी आहे बाबा ने पटी बटी ॿधी छॾे पाणी पाणी वेंदो त पकिड़े सघंदो हा बिल्कुलु त इहो ई हूंदो आहे न जीअं हुन में का शइ न वञे हुनखे ठके छॾींदा आहियूं एतिरे क़दुरु जो मखी बखी बि हुन ते मथो न चढ़े न चिंबड़े हुनजो जरासीम हलियो वेंदो सो इहा ॻाल्हि तव्हां वारी असांखे बि यादि अची वई थोरी घणी जी मैडम सो हिन जा ॿ इम्पैक्ट आहे जेको मां ॿुधायो त हिन 10 ॾींहंनि जे अंदरि जेको उनखे चइबो आहे कुझु माण्हुनि खे त उमूमन 99% माण्हुनि खे सिम्पटम्स न हूंदा उनखे पोलियो हूंदो आहे उन जरासीम हूंदो आहे पर 99% माण्हू खे न हूंदो आहे 1% माण्हूअ खे मतिलबु या प्री क्लिनिकल कंडीशन जेका मां ॿुधायां थी त फ्लू लाइक सिम्पटम्स थींदा आहिनि हुनजी वीकनेस शुरू थी वेंदी आहे मरीज़नि खे टंगुनि में ॿाहुनि में ऐं जेको आहे सो बुख़ारु थींदो आहे ऐं
अञा जेकॾहिं अॻिते हली सोचूं त इहा पैरालिसिस थींदी आहे लंग्स में बि। मां ॻाल्हि कई करोना जी, छाकाणि जो इहो फिफड़ बि जेके आहिनि उहे पैरालाइज़ थींदा आहिनि ऐं साह खणण में ॾुखियाई थींदी आहे। पोइ अक्सर करे अहिड़नि मरीज़नि खे ICU में दाख़िल करिणो पवंदो आहे ऐं वेंटिलेटर ते हिननि ते रखे हुनजो। ऐं कुझु माण्हुनि खे स्लीप एपनिया, हिकिड़ो तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर करे डीप वॾा वॾा खोंगरा हणंदा आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे सो वरी काफ़ी देरि ताईं निंड जे हुन में हलिया वेंदा, वरी पोइ जाॻंदा आहिनि पिया। इहो पैटर्न जेकॾहिं तव्हांजे घर में कंहिंखे आहे त स्लीप एपनिया जा ॿिया बि रीज़न आहिनि। ईअं न त कोई इहो रुॻो आहे, पर इन्हनि मरीज़नि खे स्लीप एपनिया बि थी सघे थी। हा, अच्छा, वॾे माण्हू खे बि थींदो? वॾे माण्हू खे एक्चुअली छा आहे जो 5 सालनि ताईं बीमारी थींदी आहे, वरी पोइ पोलियो जा ड्रॉप्स वठण खां पोइ मतिलबु इहा रुकिजी थी वञे। पर जेकॾहिं तव्हां नथा वठो ऐं तव्हांखे सब क्लिनिकल या सिम्टम फ्री पोलियो थियो त इहा बीमारी वरी अची ईंदी आहे। 14 खां वठी 50 सालनि जी उमिरि जे विच में वरी पोलियो जो हिकिड़ो ॿियो एपिसोड हूंदो आहे जंहिंखे पोस्ट पोलियो सिंड्रोम चइबो आहे। ठीकु आहे, पोस्ट उहो वधीक ख़तरनाक हूंदो आहे, उहो वधीक ख़तरनाक हूंदो आहे। उन में अक्सर करे माण्हू फालिज जो या मफ़लूज थी वेंदा आहिनि। पर जेकॾहिं पोलियो जा कतरा पीतल हुजनि त उन में कोन थींदो। ॾिसो न, हीअ पोलियो जा कतरा जॾहिं मतिलबु ठहिया न तव्हांखे त पीतल आहिनि न? पीतल कोन नंढे हूंदा आहिनि, असांजे ज़माने में किथे आहे पोलियो? न न, हीअ पोलियो जेको ठहियो आहे, पोलियो जा कतरा थिया आहिनि 1953 में थिया। उन ज़माने में वेस्टर्न कंट्रीज़ में पोलियो ॾाढो कॉमन हो। त उन ज़माने में 1953 खां 57 ताईं इहो पोलियो जा कतरा ठहिया। हा, इन्हनि कंट्रीज़ हिनखे शुरू कयो वठणु ऐं उन मां हिन वक़्त ताईं 1978 ताईं बीमारी ख़तम थी वई। पर असांजे 2 कंट्रीज़ आहिनि, जीअं अफ़गानिस्तान आहे, असांजो मुल्क आहे, या मतिलबु नेबरिंग कंट्रीज़ में अञा कुझु इलाइक़नि में पोलियो हले थो पियो ऐं कॾहिं कॾहिं शिदत अख़्तियार करे थो। ऐं इहो हिकिड़ो माण्हू जेको हैंडीकैप थी थो वञे सॼी उमिरि जे लाइ, पंहिंजे लाइ त मुश्किल आहे, पर हिकिड़े माशरे में हिकिड़ो मतिलबु कारामद फर्द बि नथो रहे। इहो माशरे जे लाइ बि सही आहे। इन ॻाल्हि ते हिकिड़ो कलाम थी वञे। जी बिल्कुलु। छो त ईअं चऊं था त सफ़ा ईअं बोर प्रोग्राम बि न हुजे, मज़ो हुजे, कम जी ॻाल्हि हुजे, वरी थोरो एंटरटेन बि माण्हू करे हिक ॿिए खे। सो के ॾिसंदड़ शौक़ीन वरी सिर्फ़ु कलाम लाइ बि ॾिसंदा आहिनि असांजो प्रोग्राम। अलाए कॾहिं कलाम वॼंदो। न तू इश्क करे हा न तू इश्क करे हा नहीं हालो हुजई हा न तू इश्क करे हा नहीं हालो हुजई हा न करे हा के सामो मोहब्बत नहीं लोगो खिलेगा न तू इश्क करे हा नहीं हालो हो जइहा न तू इश्क करे हा नहीं हालो हो जइहा पहिरिया हयाती केॾी तुंहिंजी सुठी पे गुज़री पहिरिया हयाती केॾी तुंहिंजी सुठी पे गुज़री न लाए हा दिल तुके सां नहीं दर्द मिलेगा न तू इश्क करे हा हालो हो जइहा न तू इश्क करे हा
नहीं हालो हो जइहा सभिनी माण्हुनि तोते टोक कई लेकिन महफ़िल जे सभिनी माण्हुनि तोते टोक कई लेकिन रोके हा ज़माने खे वेझो त चइहा न तूं इश्क करे हा नहीं हालो हो जइहा न तू इश्क करेगा नहीं हालो हो जइहा इश्क जो जे हुई शौक जुल्फ़कार दो इश्क जो जे हुई शौक जुल्फ़कार बेके खे मने गाजे में झोत चइहा न तू इश्क करेगा यासिर वाह हाणे कलाम तो गायो तीर विच में उछलिया जॾहिं अलाए कंहिंजे लाइ ॻाई सभु वेठा आहियूं सभु फटियल पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां सभिनी लाइ मूंखे त लॻे मुंहिंजे लाइ थो चईं साईं खे लॻंदो हूंदो उन लाइ थो चईं न न इन इश्क क्यों आहे न इहा हाल हुजे आहे कलाम बोलो सो हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक मस्ती मज़ाक कचहरियूं भोग ठका सभु जारी रहंदा ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक ॾिसो था तव्हां सलाम सिंध असीं तव्हां सां गॾु आहियूं तव्हां बि असां गॾु आहियो डॉक्टर साहब असां सां गॾु आहे सो दिलि जे मामलनि ते पोइ था ॻाल्हायूं पर डॉक्टर साहब होम्योपैथिक में सुना है कि पथरी का इलाज जो है बड़ा कामयाब होता है जी इस पर थोड़ा सा इलाज बहुत कामयाब है इसके लिए बल्कि एलोपैथिक डॉक्टर्स भी इसको सजेस्ट करते हैं बर्बरीज दवा का नाम है बर्बरीज क्यू में अगर 3 टाइम उसके 5-5 कतरे ले लिए जाएं अच्छा तो पथरी निकल जाती है अच्छा बगैर ऑपरेशन के ये बगैर ऑपरेशन के ऐसा होता है कि ऑपरेशन करना पड़ता है या मसला मसाइल वधी वेंदा आहिनि पर हिते वरी इलाज भी माना ईअं आहे डायरेक्ट और इवन अल्लाह का शुक्र है कि पित्ते की पथरी का भी इलाज है बगैर ऑपरेशन के अच्छा अच्छा और मेरे बहुत से पेशेंट की निकली है इसमें अच्छा वो किस तरह का इलाज होता है वो होम्योपैथिक इसी तरह मीठी गोलियां होती हैं हाँ गोलियां होती हैं और उससे वो पित्ते की पथरी भी निकल जाती है सही 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 तो सर उसमें मीठी जो आप बोल रहे हैं टैबलेट्स उसमें क्या होता है ऐसा उसमें असल में टैबलेट तो वो तो बकरी के दूध की होती हैं उसमें तो कुछ खास नहीं होता लेकिन जो हमारी दवाएं हैं वो तकरीबन 3000 के करीब दवाएं होती हैं तो डॉक्टर उसको सजेस्ट करता है वो जो ड्रॉप्स उसमें डालता है अच्छा तो वो फिर उसके लिए बेहतर होती हैं मसलन दिल के लिए आपने जिक्र किया तो क्रेटिकस एक दवाई है क्रेटिकस क्यू में वो वैसे ही 45 एज के बाद रखनी चाहिए लोगों को घरे में उसका कोई साइड इफ़ेक्ट नहीं है उसमें ये होती है कि जो आपकी वेन्स होती हैं वो फ्लेक्सिबल उनको बना देती है वो बहुत ज़रूरी है इसी तरह नक्स वामी का एक दवाई है अगर पेट हाजमे का जिनका लोगों को प्रॉब्लम होती है
उनको वो दवाई रखनी चाहिए। सही तो 5-10 ऐसी दवाएं हैं, अगर वो रख लें घर में सही तो डॉक्टर के पास कम जाना पड़ेगा। अच्छा अच्छा उनके साइड चलिए इफेक्ट बट नेवर यूज बोथ ऑफ देम। एलोपैथिक जी हाँ। होम्योपैथिक को साथ नहीं यूज। अच्छा मुझे ये भी बताएं कि जिस तरह से एलोपैथिक के डॉक्टर होते हैं तो एक डिग्री होती है, एमबीबीएस करते हैं, 4 साल 5 साल एक पढ़ाई होती है, तो ये होम्योपैथिक का डॉक्टर किस तरह से बनता है? बिल्कुल इसी तरह ही इसी तरह से डिग्री होती है, जी कोई अच्छा, कॉलेज इनकी अलग है? यूनिवर्सिटीज होती हैं? हाँ जी, इनकी यूनिवर्सिटीज हैं, अच्छा। कॉलेज हैं, इसी तरह है। अच्छा वही 4-5 साल है, फिर 1 साल की उसकी हाउस जॉब होती है, अच्छा उस तकरीबन प्रैक्टिस वही है। अच्छा, डिफरेंस क्या है फिर दोनों में? मेडिसिन का डिफरेंस है, पढ़ाई हो रही है। मेडिसिन का डिफरेंस है, Medicine पढ़ाई सेम ही होती है? पढ़ाई सेम होती है, देखिए अच्छा। बॉडी तो सेम है, बीमारियां भी सेम है। लेकिन ये होम्योपैथिक में ऑपरेशन नहीं होता मेरे ख्याल में। ऑपरेशन इसमें पढ़ाया नहीं जाता हमें, अच्छा लेकिन जब जाहिर है कि अगर खुदा ना होम्योपैथिक के खास्ता डॉक्टर ऑपरेशन तो नहीं करते नहीं? करते नहीं, उनको प्रैक्टिस इतनी कराई नहीं जाती। अच्छा। और ये शुरुआत में दवाओं ना ठीक माना जरे कट तो एक मत आरो कम बहुत सी चीज़ें हो जाती हैं, लेकिन बाकी अगर खुदा ना खास्ता टांग टूट गई है तो उसको ऑपरेशन ही होगा, सही। वो दवाइयों से ही हो सकता अच्छा है मैंने कि होम्योपैथिक की बड़ी अस्पतालें नहीं देखी, क्लिनिक्स तो होती हैं। जी हाँ, अस्पताल कोई पूरा होम्योपैथिक का हो ये इस तरह से नहीं होता। वो तो एक यूनिवर्सिटी है ना मतलब हाँ हाँ जी, हमारे मुल्क में इस तरह इसको अभी तरह वो यानी कि वो दुनिया में भी नहीं है हॉस्पिटल, और दुनिया में तो हकीम सही अगर साहब भाई मेहरबानी आज हमदर्द हाँ, यूनिवर्सिटी। जी हाँ, दुनिया में ये है कि अगर आप पहले आपको एलोपैथिक करनी ज़रूरी है, और सिर्फ मेडिसिन के में वो इसको होम्योपैथिक को ऐड करते हैं। अच्छा बाकी वो हमारे यहाँ ये है कि हम लोग थोड़ा शॉर्टकट मिला हुआ है फिलहाल, जब तक लोगों को पता नहीं है सही कि डायरेक्ट वो होम्योपैथिक पढ़नी शुरू कर देते हैं। अच्छा अच्छा सही वैसे ही इसीलिए व्हाट इज द डिफरेंस इन बिटवीन होम्योपैथिक और ये जो अजाउद्दीन में नेचुरल साइंसेस का जो कॉलेज है जो बच्चों को पढ़ाता है, उसमें क्या डिफरेंस है? जी, वो तो टोटली वो तो नेचुरल साइंस में तो टोटली डिफरेंट है। नेचुरली साइंस, हाँ। नेचुरल साइंस होम्योपैथिक तो बेसिक पोटेंसी पे यानी कि सिमिलिस कर्वेंचर उसमें ये है कि जैसे कहते हैं लोहा को लोहा काटता है, सही इसी तरह मसलन अगर जैसे एक दवाई है हमारी एपिस मेलिफिका, वो जो शहद की मक्खी के डंक से बनी है। अच्छा अच्छा अब शहद की मक्खी जब काटती है तो वो डेंगू सा बन जाता है या घुमड़ा बन ये जाता देवा नांगन जडेंगे आप तो हम तो ओला कम नहीं दिया। है। तो अब और ये तो वो ये बात है नो इंजेक्शन ना है थे। इंजेक्शन है तो वो अब उसके लिए यही एपिस मेलिफिका की जो दवाई बनी हुई है ना इसी डंग से, वो उसको दी जाती है, तो चूंकि वो सूजन है और वो गोमड़ा सा बन गया है तो वो उसी से ठीक हो जाता है। अच्छा। मतलब हम जो दवाइयाँ होती हैं बेसिकली वो इतनी डाइल्यूट की होती हैं कि उसमें उसके साइड इफेक्ट नहीं रहते, लेकिन बॉडी के लिए अलर्ट मौजूद होते हैं। जब वो ड्रॉप्स अंदर जाते हैं बॉडी अलर्ट हो जाती है कि ये कोई ये तो आपने डेंगू के डंग की बात बताई। हाँ, और इसी लेकिन ये तरह बताइए कुत्ते के जो है ना वो काटने की कोई दवा किस तरह से बनती है? कुत्ते की वो बताइए ट्रांदी हो जाए डेंगू की इलाज कर दो। उसकी दवाएं वैसे हैं, लेकिन फिर भी सजेस्ट वही है जो एलोपैथिक में इसकी बाकायदा जो भी है वो सजेस्ट वैक्सीनेशन है। होते हाँ, हैं सही क्योंकि अगर जो ऐसी चीज़ें हैं उसमें तो जैसे पोलियो का आपने जिक्र किया, सही पोलियो की भी दवाएं हैं, लेकिन अच्छा। उसी तरह पूरी तरह आराम नहीं आता उसको। सही 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 तो हाँ, और कुछ मतलब ये एक है तो उसका ताल्लुक मेडिकल से है, लेकिन तो ये सिर्फ इनकी जो मेडिसिन हमारी अलग है सही सही वो उसी बीमारी से रिलेटेड होती हैं, सही और उनको डाइल्यूट किया जाता है ताकि उनका जैसे नक्स स्वामी का मैंने जिक्र किया, हाँ ये एक जहर है, कुचला जहर जिसको बोलते हैं, उसकी सही। बनी हुई है। सही तो वो उसकी जब बिल्कुल डाइल्यूट कर दिया जाता है उसमें वो जहर की मिकदार नहीं रहती, सही। लेकिन जब कतरे उसमें पेट में जाते हैं सही या ज़बान से जो भी है तो वो बॉडी को अलर्ट कर देते हैं। सही सही तो उसके ज़रिए फिर ये होता है कि इस किस्म की जो पेट की बीमारियाँ होती हैं उनसे ठीक हो जाता है। वो हो जाती अच्छा, है। मुझे मेरा एक छोटा सा सवाल है, कितनी हद तक पथरी का साइज हो जिसमें होम्योपैथिक दवाई से वो डिज़ॉल्व हो जाएगी? नहीं, उसमें मेरे पास जो पेशेंट आते हैं काफ़ी बड़े साइज़ की 2.5 तक के भी आए हैं, और अल्लाह का शुक्र है वो फिर एक दो दवाएं उसमें और मिलानी पड़ती हैं। 2 इतना सा इतनी तो हम वो कहते थे ना मैं इतनी बड़ी हाँ पतली नहीं, इतनी बड़ी पतली तो वो तो बाहर नजर आती होगी। हाँ वही वो तो पत्थर पेट पे बांधे पत्थर हुए होगा। हाँ, तो मैं भी तभी हैरान हुई अच्छा रिन साहब अगर रिन साहब माशाल्लाह
तव्हां माना अलाह साईं तव्हांखे नज़र बद खां बचाए माशाल्लाह बि थी था छॾियूं जी जी तव्हां माना बाक़ाइदा फुर्त बि लॻो था चुस्त बि लॻो था सेहतमंद ज़िंदगीअ जो छा राज़ आहे घुमंदा आहियो वाक कंदा आहियो छा माना आहे सबबु या ख़ुशि सफ़ाई ज़हीर जा भाव था लॻो माना पीउ त लॻो ई कोन अॼु तव्हांजो राज़ मूंखे माना निक्षाफ पिया करायो हा बिल्कुलु तव्हां गए ज़रूरु माना कयो स्मार्ट असल लॻा पिया राज़ छा आहे आउं स्पोर्ट मैन आहियां है न अच्छा वॉलीबॉल क्रिकेट खेॾंदो हिन दौर में बि खेॾंदो अॼु बि सही। खेॾंदो पोइ मूं सही चयो न हरफन मोला हा सही। ऐं हिन खां सवाइ आउं हाणे बि ज़हीर खे चवंदा आहिनि, माण्हू तमामु बोरी घटि खणो न खाईंदो खणंदो तव्हां खणी वेंदो घटि खाईंदो आहियां अच्छा तमामु घटि खाईंदो आहियां अच्छा मेन रीज़न इहो हूंदो हा, सही माना ॿ मानियूं हूंदियूं न मूंखे ॿिन्ही जी ज़रूरत हूंदी आहे न हिकिड़ी खाई छॾंदो आहियां अच्छा अच्छा इहो पाण ॼाणी वाणी ज़रूरत ॿिनि जी अच्छा बस इहो ॿिया बुख ई न आदत लॻंदी थी वई अच्छा आदत थी वई सही सही ऐं मां सम्झंदो पंधु घणो घुमंदा आहियो हलंदो बि जाम न ईअं न जीअं पंधु घुमंदड़ माण्हू न ईअं ऐं- चाक चका मला हूंदा आहिनि कोशिशि कंदो आहे त पंधु हलां गाॾी ते न चढ़ां अच्छा तव्हां पढ़िया केतिरा आहियो पर बीए कयो अच्छा माशाल्लाह मतिलबु इहे जेके ॻाल्हियूं असां ॿुधूं पिया इहे घटि खाइण वारियूं स्पेशली जी हा। इहो माण्हू घटि लिए अमल न कंदा घटि खाईंदो हूंदो ऐं मूंखे लॻे थो त वरी खाईंदा बि सादो हूंदो सादो बिल्कुलु सादो। होटलिंग न कंदा हूंदो जेको घर में घर जी ॾींदा मानी आहिनि बसर ॾींदा आहिनि विखाई विझंदो आहियां दाल बि ॾींदा आहिनि खाई जेके विझंदो ॿाहिरि आहियां। जंक फूड्स आहिनि ऐं उहे खणी तमामु- में अॻियां avoid रखंदा कनि खाईंदो था। आहियां हाँ, मैडम कोन कुझु चवणु चवंदा चाहिनि थी जी मैडम मां हिन खां हिकिड़ो सुवाल पुछंदमि जेको कॉमन इंट्रस्ट जे लाइ सभिनी जे लाइ तव्हां महिमान नथा लॻो मेज़बान था लॻो अॼु सभु सॉरी थर जा माण्हू जेके आहिनि ॾाढा सन्हा ऐं हेल्दी लॻंदा आहिनि उन जो रीज़न छा आहे हिकिड़ो त रीज़न असांखे न सम्झ में ईंदो आहे त घणो पंध ते वेंदा आहिनि पाणी खणणु औरतूं मर्द ॿियो रीज़न कहिड़ा कहिड़ा आहिनि उन सन्हे हुजण जा हेल्दी हुजण जा थर जे माण्हुनि में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे मूंखे शायदि ख़बर या ख़बर कोन्हे ॿुधाए थो छॾियां उन जी ॼमार बि वॾी थींदी हा हू 100 साल खां टिपी वेंदा आहिनि 90 साल 80 साल छो त नेचर जेका आहे न असां उन्हनि खे एतिरो असल ॻाल्हि छा आहे उहो जीअरींदी जेको डिज़र्ट आहे न हुते जो जेको वारी आहे उन में हलण सां वर्ज़िश जाम थी थिए अच्छा हीअ रगनि में फटनि में ॿियनि में छिक थी अचे छो त हुते गलणो ईअं सादो सोलो न आहे इज़ी न न आहे पाण खे धिके हा, हलणो ॿियो पवे जेको थो, उहो सही। इस्तेमालु था कनि वधीक खीर उठ जो ऐं बकरीअ जो ऐं बकरी जो ऐं ॿियो जेको चिबड़ या रेबड़ियूं उनखे चवंदा आहिनि या लतरियूं चवंदा आहिनि सॼी ज़ुबान उन्हनि जी जेको नंढा चिबड़ हूंदा आहिनि ॿिया वॾा हूंदा आहिनि त उहे इस्तेमालु कंदा आहिनि ऐं हुननि जा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ज़हन में तव्हां पुछा कोन पई हा टे खोराक थर जा आहिनि टे हा हा उहे बिल्कुलु उनमें न दवा इस्तेमालु थिए थी न उनमें भाण न का बि शइ कोन्हे मूंखे ॿुधाए थो छॾां अच्छा पहिरीं कंडी जी सिंगरी सिंगरियुनि जो बोड़ हा ॿी जेका आहे खुंबी हा जेका अछी खुंबी बरसाति में थींदी हा आहे बिल्कुलु सही ऐं टियों ॾौरो हा ॾौरो मूंखे ख़बर आहे हा ख़बर कोन्हे साईं वठी अचिजो न ॿिए दफ़े किरड़ जो वणु हूंदो आहे हा न उनजे अंदरि हिकिड़ो ॾौरो हूंदो आहे न बिलोर जेतिरो हा कचो हूंदो खारो हूंदो आहे उनखे पाणी में रधे उनखे तक़रीबन 24 कलाक रधणो थो पए उन खां पोइ दाग ॾिबो पेरूं बि त हुते हूंदा न पेरू बि हूंदा पेरूं, हा। आहिनि इहे खुराक कहिड़ा आहिनि इनमें भाण बि कोन्हे दवा बि कोन्हे का शइ मुज़र सिहत लाइ का बि शइ कोन्हे सही सही ऐं थर वारनि जी खुराक ई आहे सही सही सेहतमंद इहो राज़ सिहतमंद राज़ आहिनि उनजी वाह 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 अञा तव्हां चओ था थर छो नथा छॾनि छो छॾनि भाउ हुते 100 साल जी ज़िंदगी आहे थर में जेका ॻाल्हि कई इहे पाणी माणी कोन्हे थर में पाणी जाम आहे थर में उहे रोड आहिनि कराची में कोन्हे हा हा हाणे सुठा थी विया इस्लाम कोट जे पासे में वञो डिपले जे पासे नगर पार्क में वञो उहे रोड उहे पर इहे रस्ता अरबाब रहीम जे दौर में जेकी ठहिया त वरी न ठहिया वरी अरबाब जे दौर खां पोइ वरी ठहिया आहिनि अच्छा हा हींअर फुटबॉल जे मैच में मूंखे घुराए फीफा वारनि जी तरफ़ खां हा हा हुन में मां वियोसि इस्लाम कोट सही सही छोकिरनि जो ऐं छोकिरनि जी मिक्स टीम हुई सही अंडर 16 सही पोइ हुते मूं घुरायोसि वाह जा बहितरीनु रोड लॻा पिया वाह वाह कराची में उहो रोड कोन्हे वाह वाह यार इस्लाम कोट सॼी राति खुलियल आहे हा हा मां मुई अख्तर वांगुरु दिलि चई मां फ़ोन करे सभिनी खे ॿुधायां तव्हां वाह जी ॻाल्हि कई आहे इस्लाम कोट सॼी राति खुलियल आहे थर में एॾा वॾा रोड आहिनि इहा वॾा ॻाल्हि वॾा नेकी जी बिल्कुलु। भली ॻाल्हि आहे सभिनी खे ॿुधाइणो हा, घुरिजे बिल्कुलु वाह वाह रोड माण्हुनि लाइ कोन ठाहिया आहिनि अच्छा हक़ीक़त में उहा ॻाल्हि ऐं हिते करा पियो टीवी में वेही पियो ॻाल्हि पिया रोड कोयले जे लाइ ठाहिया विया आहिनि अच्छा कोयलो पियो निकिरे न सही 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 कोयलो निकिरे ॿाहिरी मुल्क में वञे वाह वाह ॾाढी जेकॾहिं माण्हुनि जे लाइ ठाहिनि त अॻु में ठाहींदा सही प्रोजेक्ट जेको हले पियो वञे चाइना सां सही हाणे में त मूंखे इहो ॿुधायो त दिलि जी बीमारी माना छो शुरू थिए थी ऐं ख़ासि सबबु छा आहे रीजंस छा आहिनि उनजा मेन कौन सी दिल की बीमारी हाँ दिल जी सही वो समझ गई मैडम वो मैं जो बात बताना चाह रहा हूँ हम इन्हनि जो सुवाल वाकई वैलिड आहे त कौन सी बीमारी असां ॻाल्हि पई कईसीं प्रेग्नेंट औरतुनि में उनखे छॾियो दिलि जी अथई, औरतुनि बीमारी, खे छॾियो ठीकु हाणे, आहे। मर्दनि जी दिलि जी ॻाल्हि कयो। जी हाणे मज़े जी ॻाल्हि पाण ई ॿुधायो न मां असांखे 2 सुवाल मिली विया हिकिड़ो इहो
त असांजूं औरतूं ऐं मर्द अर्बन एरियाज़ में एतिरो वॉक नथा कनि न, उहे हलण ई वॉक कोन नथा गवारा कनि कंदियूं हलनि उन करे मोटापो वधियल वधी आहे वञे थो, सही जंक फूड जे करे ऐं शुगर जो घणो वाइप जे करे असांजो जेका आहे सा शुगर लेवल बि अॼुकल्ह डायबिटीज़ बि वधंदी थी वञे हूअं ई असां साउथ एशियन्स जेके आहिनि से डायबिटीज़ जे तरफ़ वधीक आहिनि मेटाबॉलिक सिंड्रोम जे तरफ़ हिकिड़ो इहो बि रीज़न आहे नंबर 3 असां वटि अर्बन एरियाज़ में वधंदड़ स्ट्रेस वधे थी औरतुनि में वधी वई आहे न औरतुनि में ॾिसो औरतुनि में डबल कम थियूं कनि घरनि जा कम कनि थियूं असां जेकॾहिं मतिलबु लोअर क्लास खे ॾिसंदासूं त घर जो बि कमु कनि थियूं वरी घर खां अची वरी घर में पंहिंजो बि कमु कनि थियूं ॿारनि खे बि मुंहुं ॾियनि थियूं माना हुननि ते वधियल ज़िमेदारी आहे न सिर्फ़ु पढ़ियल गढ़ियल तबिको या ऑफिसुनि में कमु कंदड़ औरत पर लोअर क्लास बि उहो ई सफ़र थो करे स्ट्रेस मां जीअं असांजो मतिलबु पढ़ियल गढ़ियल क्लास करे थो उन खां पोइ असांजूं पंहिंजूं आदतूं हाणे जीअं रातियुनि जो रातूं असां मोबाइल ते हिननि ॻाल्हियुनि ते को बि कराचीअ में माण्हू जेको आहे सो राति जो 1 खां मतिलबु पहिरीं नथो सुम्हे एवरीबडी ऐं राति जो इस्लाम में चयल आहे त तव्हां अशा जी निमाज़ में खां पोइ सुम्हो ऐं फजर जी निमाज़ में उथो ॾिसी इहो ई पीरियड आहे जंहिंमें मेलेटोनिन तव्हांजो हार्मोन ऊंदहि जे करे सीक्रेट थींदो आहे ऐं इहो तव्हांखे सुम्हारींदो आहे ठीकु आहे ऐं इहो हिकिड़ो असांजो मदाफ़ती सिस्टम जेको आहे जिस्म जो उनखे बि वधाईंदो आहे त जेकॾहिं असां उन राति जो जाॻूं था इवन तव्हांजो बल्ब जेकॾहिं कमरे में हले थो न तव्हांखे उहो मेलेटोनिन सीक्रेट न थींदी ऐं तव्हां जाॻंदव त इन सां तव्हांजूं घणियूं बीमारियूं बि थियनि थियूं तव्हांखे ऐं मतिलबु तव्हांजो बचाव जो जेको दफ़ा जो सिस्टम आहे उहो बि तंहिं करे इहा बि हिकिड़ी ॿी वॾी स्ट्रेस जेका आहे अर्बन एरियाज़ जी आहे ॻोठनि जे माण्हुनि में हिकिड़ो त फिज़िकल फिटनेस वधीक आहे ॿियो हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि तव्हां ॾिठी हूंदी शहर जे माण्हुनि जो पेट ऐं जेका कमर आहे उहा वधियल आहे ॻोठनि में हा ऐं ॻोठनि में ईअं न आहे ॻोठनि में जेकॾहिं को माण्हू थुल्हो हूंदो त उन टंगूं बि थुलियूं हूंदियूं उनजो पेट बि थुलियो हूंदो सॼो ऐं उहो वधीक बहितर आहे रादर देन हीउ तव्हांजो जेको पेट ॿाहिरि पेट इहो ख़राबु आहे इहो ई तव्हांजो हार्ट जे बीमारीअ जो सबबु बणिजे थो ॿियो सिगरेट नोशी अॼुकल्ह मर्दनि में त सिगरेट नोशी कॉमन आहे पर औरतुनि में जेको तमाक ऐं इहो पीअनि थियूं मतिलबु कंहिं बि फॉर्म में टुबैको हुको ॻोठनि में वरी हुको औरतूं मर्द सभु था पियनि हुको जेके पीअनि था या शीशो जेको आहे उनजो वरी एक्सक्यूज़ इहो थो ॾियनि माण्हुनि घणोतर में नशो न आहे नशो न आहे ईअं न आहे उन में जेको फ्लेवर आहे न टुबैको आहे पर उन में फ्लेवर था विझी छॾनि जंहिंजे करे उहा ॻाल्हि त उहा ई आहे वही ॻाल्हि चओ माशाल्लाह इहे रीज़न्स आहिनि ऐं ॿियो जेको ख़ासि आहे उहो जेनेटिकल प्रीडिस्पोज़िशन आहे तव्हांजे पेरेंट्स खे जेकॾहिं तव्हांखे आहे अर्ली एज में थियो आहे तव्हांजे फादर मदर खे जेकॾहिं अर्ली एज में थियो आहे माना 35 खां 45 मर्दनि जे लाइ उमिरि आहे ऐं औरतुनि जे लाइ 55 आहे ख़ासि निशानी ॿुधायो मुख़्तलिफ़ दिलि जो को बि मर्ज़ थी सघे थो न त ख़बर कीअं पई छा महसूसु कयूं हाणे चऊं त असां माना दिलि असांजी का माना गड़बड़ में अची वई आहे अच्छा उन में मां ईंदमि हार्ट अटैक वारी कैफ़ियत में या शरियानुनि जी बीमारी में हाणे जेकॾहिं हा उहा ॻाल्हि कंदासीं त बाक़ी ॻाल्हि कोन कंदासीं इहो वॾो टॉपिक आहे पर असां अचूं था शरियानुनि जी बीमारी ते जेकॾहिं कंहिं माण्हू जी शरियान बंदि थी थिए अंदरां कोलेस्ट्रॉल जे वधण जे करे को नंढा नंढा एथ्रोमेटस ट्रैक जेके आहिनि गोरियूं ठहंदियूं आहिनि शरियानुनि जे अंदरि जेकी शरियानुनि खे बंदि कंदियूं आहिनि पाण कचहरी कयूं था छो त हीअ ॻाल्हि दिलि जी आहे दिलि जो मामलो आहे वरी दिलि मूं वारी दिलि मुंहिंजी चए थी वरी कलाम ॿुधूं हाणे दिलि जी अलाए छा कयो अलाए दिलि थी चए अलाए दिमाग़ थो चए इहो दिलि चवंदी आहे छो चवंदा आहिनि माण्हू दिलि चए थी मुंहिंजी चवे हूअ ज़ुबान थी मुंहिंजी पर दिलि ते इल्ज़ाम आहे न तव्हांजी दिलि चए थी कलाम अलाए
मूडा बिल्कुल जी या सब दिल दी अच्छा अॼु इनखे त सही आगाह कजो दिलि चए थी या दिमाग़ चए थो? हाँ तो दिन में ख़बर तो जॾहिं दिलि चो दिमाग़ चवंदो आहे न हुन में हार्मोन्स सीक्रेट थींदा आहिनि। उहो दिलि न वेंदो आहे, असल दिमाग़ जो कमु हूंदो आहे। अला इहो दिल ईअं कचहरी बदनाम कंदई तुंहिंजो कलाम जो टाइम कटिजी वेंदो, कलाम ॻाए ते बसि कनि। तव्हां खायो थी आहे। अल्लाह जाने मूसा हुन जी लगी दिल आया चलो तो करे। अल्लाह जाने मूसा हुन जी लगी दिल आया चलो तो करे। बिन्नी पासे जे मोहब्बत तरफ साईं भलो तो करे। अल्लाह जाने केड़े तरीके साज माया इन्नी सोच में गुम आया। केड़े तरीके साज माया इन्नी सोच में गुम आया। बनी सुने खा बुरा सिर को सामू खा मिठो तो करे। अल्लाह जाने मूसा हुन जी लगी दिल आया चलो तो करे। अल्लाह जाने एड़ो पाण खे समझे तो जान कर ऐलान सदाई सरियाम मुझो सदाई सरियाम मुझो। केड़ो अची वेंदो तूफान छाजो फ़ाइदो छाजो नुक़सान सदाई सरियाम मुझो सदाई सरियाम मुझो सदाई सरियाम मुझो सदाई सरियाम मुझो। मुझे अंगण ते सुहना तो नैण बिछाया मां। मुझे अंगण ते सुहना तो नैण बिछाया मां। बई बाहु से रात गई बई बाहु से रात गई तो खिलड़ी कराया मां। मुझे अंगण ते सुहना तो नैण बिछाया मां। चंद्र जो टुकड़ो लगे थो अज त तू चंद्र जो टुकड़ो लगे थो अज त तू जाने थो मोला जाने थो मोला जाने थो मोला जाने थो मोला। चंद्र जो टुकड़ो लगे थो अज त तू जाने थो मोला जाने थो मोला जाने थो मोला जाने थो मोला।
रबेल जे गुल जहिड़ो यार गुलाब जे गुल जहिड़ो यार छो जानीअ जी छोकिरीअ जी गिला कया मत लख बेरा बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया गायो गायो हो जमालो हो जमालो 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 अॻे ॿुधंदा हुआसीं त हिकु टिकेट में ॿ मज़ा हाणे बेशब सॼो हाणे त बाबा हिकु कलाम में 50 कलाम ॿुधाए सही था छॾियो चओ भाऊ हुए त अलाए छा त वरी वारो मिलंदो अलाए न सभु कलाम हिकु महिल कुटाई आओ कीअं जी जी बिल्कुलु सो हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मुर्कंदे मोटी ईंदासीं इंशाल्लाह ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था मौज़ महिमान बरसाति में बि असां वटि पहुता इहा वॾी ॻाल्हि आहे बिल्कुलु सही था इहा चओ तमामु वॾी ॻाल्हि आहे छो त बरसाति में माण्हू घरनि खां निकिरणु माना ईअं पंहिंजो पाण खे सम्झंदा आहिनि त यार वॾो नुक़सानु न थी पए पर इहे रिस्क खणी पहुता असां बि पहुतासीं असां बि पहुतासीं उहे बि पहुता बिल्कुलु सही था चओ ईअं न हिकिड़ो अमरावती ईअं लतीफ़ो मूंखे यादि आहे हिकिड़े अमरावती हिकिड़ो महिमान तुरसियल हुयो पोइ महिमान वञण वारी करे ई पियो त बरसाति पइजी वई घणी सो उन मेज़बान चयोसि यार हाणे बरसाति वसे थी तूं राति हुते रही पियो टिकी पियो त भलो आहे सुबुह वञे बरसाति जो को भरोसो न आहे अलाए कॾहिं बीहे अमरा चयो ठीकु आहे साईं तव्हां चओ था त ओके पोइ मेज़बान वञी सुतो अचानक मेज़बान जी वरी अखि खुली चई ॾिसां महिमान जी सारल आहे महिमान किथे आहे त महिमान वरी उहो ॿाहिरों दरवाज़े खां सफ़ा भॻल पिसियल अचे पियो भीगल हुयो सफ़ा बरसाति में मींहं में हुन चयो हिन महिल काथे काॾे वई छा थियो चई मां घर ॿुधाइण वियुमि त मां राति न ईंदुमि घर ॿुधाइण वियुमि त मां राति अहिड़ा दरवेश बि अथव जेकी हिन दुनिया में रहनि था उहे सादा माण्हू सुठा माण्हू भला माण्हू कॾहिं ईअं तव्हां थियो आहे कॾहिं को महिमान को अहिड़ो मिलियो तव्हांखे जाम दफ़ा ईअं न ईरान में मूंसां थियो ईअं अच्छा के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके दरवेश सादा हूंदा आहिनि हुते उन्हनि वटि रहियसि पई जबलनि में हिकिड़ा घर हुआ हुननि जा हो राति जो मूंखे मानी हुननि खाराई हुते सुम्ही रहियसि त हुते तॾा हूंदा आहिनि हेठि सुतुसि थोरो डपु विछुनि जे कारा विछ हुते ख़तरनाक हूंदा आहिनि पोइ सुतुसि पोइ चई सुबुह जो तूं वञिजां नाश्तो वाश्तो कजां ख़ैर मानी खाई निमाज़ पढ़ी मानी खाई सुम्ही रहियसि निंड न अचे डप मञा विछू मिछू खाई न वञे पोइ तक़रीबन 11 बजे हलियो हुयुसि राति जो निकिरी वियुसि पंधु मूंखे तक़रीबन 8-10 किलोमीटर पंधु हो ऐं निकिरी वियुसि सुबुह जो हमारा उथे अचे महिमान कहना अचे महिमान घुम में जेको जानवर खणी वियुसि हिते त दरवेश तव्हां थियो हो न थियो हुते आउं दरवेश थी वियुसि कोप खां निकिरी वियो पोइ ॿिए ॾींहुं मूंखे मिलियो तूं इहे छा कयो मुंहिंजो यार मूंखे मूड कोन लॻो उथी हलियो हुयुसि ॿुधाई त वञे त परेशान थी वियुसि असां परेशान लाइ को बगड़ त खाई न बगड़ खाई कोन चीतो खाई कोन त चीता बि रहंदा हलियो हुयुसि पर तव्हांखे जॾहिं विछूअ खां ख़ौफ़ पियो थिए त इहे अधु राति कीअं था निकितो 11 बजे ॾींहं जो हुयो राति जो हुते हिकिड़ी नदी हुई न नदी मूंखे अलॻि तरफ़नि जी ख़बर कोन हुई अच्छा पोइ उहा नदी जेका उन नदी सां साम्हूं जो ॻोठु हो न तक़रीबन उनजे भरिसां ई हो घरु त मुंहिंजो रस्ते विञाइजी कोन ईंदुसि भला हेॾा मुल्क जो घुमिया आहियो कॾहिं ईअं गुम थी वियो किथे न आउं गुम कोन थियो आहियां ईअं ऐं ओमान में वियुसि अच्छा हुते मुंहिंजी मासात रहंदा हुआ पोइ हिते मासा जी हिकिड़ी छोकिरी आयल हुई मुंहिंजी मासात मूंखे चयो तूं ईंदे असांजे घर हथु कोन कंदे मुंहिंजो मुंहिंजो नालो हमीद आहे घर हथु करे ईंदुसि अच्छा पोइ आउं सीब एयरपोर्ट ते लथुसि ओमान जो एयरपोर्ट सीब एयरपोर्ट अच्छा एयरपोर्ट ते लथुसि पोइ हुते टैक्सी वारनि उहो थोरी होशियारी कयमि मुंहिंजो अरबी जेका पातल हूंदो चोलो उन सां कोन चढ़ंदुसि त मूंखे ॿोली जी ख़बर तारी कोन हुई हाणे त ॿोली सिखी वियुसि ऐं चढ़ंदुसि हुन सां कमीज़ सलवार वारे सां उर्दू ॼाणंदो पोइ ॻोल्हियमि पियो चढ़ियो बीठल हुते गाॾियूं वरी छा वारे ते निकिरंदियूं आहिनि हिकु निकिरी बि पोयां लॻंदी आहे अरबी जी गाॾी बीठी भलो चोक कमीज़ सलवार मुंहिंजो केरु चयो भलो चयो ॿोली वारो मुंहिंजो चढ़ंदुसि हिन गाॾी में मूंखे चयो हू अरब वारी गाॾी वञे बधू वारी पोइ तूं अचे न त बधू विढ़ंदा हिते अरबन खे बधू चवंदा आहिनि भलो ख़ासि करे पोइ हुनजी हू निकिरी हुनजी गाॾी में चढ़ियसि मूंखे किथे ईंदी मूं चयो ईंदुसि जहाज जो नालो हयल हवा में रिसरा बैग मूं चयो हुते ईंदुसि की ठीकु आहे 5 रियाल वठंदुसि ठीकु आहे हयल में जॾहिं मूंखे वठी अचे हयल ई आहे किथे वेंदे मुंहिंजे यार मूंखे ख़बर कोन्हे मूंखे वञिणो अमीन बिन दाऊद जे घर अमीन बिन दाऊद मूंखे कहिड़ी ख़बर किथे वरी कुदरती सुबुह जो फजर जो टाइम
दुकान ते हिकिड़ो नौजवान छोकिरो आहे, गाॾी स्पोर्ट गाॾी में आयो, हा बेकरी जो दुकान हो, अच्छा केक मेक वठणु आयो, हा त मूं ॾिठो यार हीअ बलोची ॻाल्हाए पई यस नॉट, हा मुंहिंजो तूं बलोची चयो बलोचे हा कि तूं किथां आयो, मुंहिंजो पाकिस्तान मां आहियो, मुंहिंजो अमीन बिन दाऊद जो घर किथे, हीअ कोन पियो साम्हूं अच्छा अच्छा सफ़ा वेझो, पर मूंखे ख़बर कोन हुई। हाणे भलो थिए गूगल मैप जो, हाणे त बाबा सभु कम सवला थी था, सभु ख़बर पइजी वञे, हाणे सही सिधो था माना चओ। गाॾी 1990 जी ॻाल्हि आहे, उन्ही 1990 दरवाजे जी ॻाल्हि आहे। अच्छा तॾहिं इहो कमु न हुयो, हाणे माना रस्तो पुछण जी ज़रूरत न न आहे, हाणे त पुछण जी ज़रूरत ई कोन्हे। हाणे ओके जी पोज़ीशन रुॻो तव्हां हुनखे मोकिलियो साईं, मैप मोकिलिजांइ, नक्शो जीअं मोकिलियूं था त हमरा सिधो पाणे दरवाज़ो पाणे गाॾी हले पई, ॿुधाईंदी पई आहे तव्हांखे केॾांहुं वञिणो आहे, लेफ्ट राइट उहो सभु कुझु मां त हिकिड़े बि रस्तो भुलिजी वियुमि त गूगल मैप मां आवाज़ अची चंड्रा हेॾे काॾे थो वञे, तीर छॾंदो ई कोन न। हैदराबाद में असीं वियासीं गूगल लॻाए लाड़काणे जना पार्क में भत जो दावत जे शादी जी, पाण ई गाॾी वठी वियो पे। सही सही, पर कॾहिं कॾहिं रस्ता गूगल वारनि खे माना ख़बर न आहे नी, ॻोठ जा रस्ता अञा सही न जना आहिनि, पार्क लाड़काणे में मशहूरु आहे। ईअं न असल में हू गूगल जेको आहे न रस्तो वॾो करे ॿुधाईंदी ईअं न हा हिकिड़ो हमरा ॻोठ में जेके मैप, शॉर्टकट ख़बर आहे न उहो इज़ीली वञे थो हमरा हिकिड़े ॻोठ में मैप जो हई, सिधो वञे पियो महिमान ॾे ऐं सिधो गूगल में वणनि जे फसल में वठी वियसि, उते बि ॼाण मां काॾे वञा। सो डॉक्टर साहिबु ॿियो सभु ख़ैरु आहे? अच्छा, जेकी जंहिं शोबे जा हूंदा आहिनि उहे पाण एक्सपर्ट हूंदा आहिनि न पंहिंजे शोबे जा, त पोइ तव्हां जे मामले में थोरो ॻाल्हायूं, पाण दिलि जूं अलामतूं तव्हां बयानु कयो, पंहिंजी दिलि जी पाण हिफ़ाज़त पोइ कयो था? हा चई सघिजे थो, अच्छा छाकाणि जो जेकॾहिं तव्हांखे ब्लड प्रेशर आहे या डायबिटीज़ आहे त यू मस्ट बी केयरफुल। सही, दिलि चोरी त नथी करे तव्हांजी? दवाऊं वठणु खपनि, छाकाणि जो मुंहिंजी दिलि इन्वॉल्व थी सघे थी हिन बीमारी में। हूअं दिलि कॾहिं चोरी थी? न हे चवंदा आहिनि दिलि चोरी थी वेंदी आहे। न, मां एक्चुअली जेको आहे सो पंहिंजे वार्ड खे ई दिलि ॾेई छॾी। मुंहिंजो वार्ड सिविल हॉस्पिटल डाउ यूनिवर्सिटी में हूंदो। अच्छा, दिलि वरी वार्ड खे ॾिनव? हा हा, अच्छा, छाकाणि दिलि सां ई कमु कयो, माना दिलि वार्ड खे ॾिने न मरीज़नि खे। हा हा, सही सही। सो उनमें इंटरवेंशन इहो कैथ लैब, गामा कैमरा, इहे जेके सॼा एटॉमिक एनर्जी, सॼो सुबुह खां वठी राति 8 बजे तव्हांजी गुज़रे थी, जिथे सॼो ॾींहुं गुज़रे थो त माण्हू दिलि सां करे वरी घर वञी माण्हू त हाणे त रिटायरमेंट दिलि सिर्फ़ु वार्ड वारे खे ॾिनो, बाक़ी कंहिंखे ॾिनो? पकी ॻाल्हि आहे? मरीज़नि खे। अच्छा, भला इहा दिलि टुटंदी आहे? टाइम हुई कोन, ॻाल्हि इहा आहे न टाइम जी हूंदी आहे, इहे सभु शयूं तव्हांखे टाइम ॾींदो आहे, मूं वटि टाइम ई न। दिलि टुटंदी आहे त पोइ कीअं हुनखे ॻंढिजे, कीअं कोई एल्फी हणिजे, टेप सोल्यूशन हणिजे? न, जेकॾहिं दिलि मसइलो थिए थो, शरियानूं बंदि थियूं थियनि, माना इहो ईअं ई थियो न, त पोइ तव्हांखे ॿ ऑप्शन्स हूंदा आहिनि, या त तव्हां 3 बल्कि, या त जेकॾहिं थोरो दिलि मतिलबु डैमेज थियल आहे या तव्हांखे आहे त तव्हां हुनखे दवाउनि ते रखे सघो था, ठीकु आहे, उनखे चइबो आहे स्टेबल एंजाइना, ठीकु आहे। पर जेकॾहिं तव्हांजी दिलि खे वधीक डैमेज थियो आहे ऐं शरियान बंदि थी वई आहे, त पोइ तव्हां वटि ॿियो को ऑप्शन आहे त तव्हां फ़ौरन उनखे चइबो आहे STMI, उन में फ़ौरन तव्हां मरीज़ जी एंजियोप्लास्टी खणी वञी उन कैथ लैब में उनखे खोले करे उन में स्टेंट विझी छॾंदा हो, फौरी रिलीफ ॾियण जे लाइ। पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे सूरु पियो थींदो आहे, उनखे ख़बर बि न हूंदी आहे त मूंखे छा आहे, या ॻोठनि में रहनि था, जेसिताईं शहर पहुचनि उनखे कलाक मतिलबु हिकिड़ो ॾींहुं थी थो वञे या 3 कलाकनि खां मथे थो थिए, उनखे चइबो आहे इलेक्टिव। हाणे उन्हनि मरीज़नि में असां ॾिसंदा आहियूं त हिनखे कहिड़े तरीक़े सां, जेकॾहिं अञा बि SC सेगमेंट उनजो मथे हूंदो आहे, उन में ECG में चेंजिस ॿुधाईंदियूं आहिनि, असांखे गाइड कंदियूं आहिनि, उन वक़्तु असां स्टेंट विझी छॾींदा आहियूं। ऐं ड्यूरिंग एंजियोग्राफी असांखे ख़बर पवंदी आहे त 3 शरियानूं बंदि आहिनि, 2 आहिनि, कहिड़े हंधि बंदि छा, उन खे ज़हन में रखे पोइ वरी उन्हनि खे असां बाईपास जे लाइ सर्जरी जे लाइ मोकिलींदा आहियूं। सो इहो दिलि जो इलाजु आहे। अच्छा, जॾहिं हार्ट अटैक थींदो आहे त काफ़ी माण्हू काफ़ी ॻाल्हियूं कंदा आहिनि, त पोइ जॾहिं हार्ट अटैक थिए त फौरी असांखे छा करणु खपे? ॾिसो, जेकॾहिं तव्हां सम्झो था त मतिलबु तव्हां फ्रीक्वेंटली फौरी तव्हांखे उहा डॉक्टर सां रुजू करणु खपे, भले तव्हांजो जेकॾहिं डॉक्टर तव्हां सां टेलीफोन राब्ते में, अॼुकल्ह त टेलीमेडिसन एॾी आम थी वई आहे जो तव्हां एप्स लॻियल आहिनि, तव्हां पंहिंजे डॉक्टर सां ॻाल्हाए सघो था या उन जे ज़रिए मतिलबु कंहिं कार्डियक सेंटर सां राब्तो करे सघो था।
उहे जेको तव्हांखे गाइड कंदा उहे अॼुकल्ह नंढियूं ECG मशीन्स बि अची वियूं आहिनि जेके तव्हां रुॻो हिते टंग ते हणंदव तव्हांजी ECG जी उहो तव्हां हुनखे लोड करे मोबाइल में तव्हां पंहिंजे कार्डियक सेंटर मोकिलींदव उहे तव्हांखे ॿुधाईंदा त फौरन पहुचो ठीकु आहे इहो अॼुकल्ह मतिलबु इहो एतिरो अपडेट थी वियो आहे ट्रीटमेंट हा त हाणे ॻाल्हि इहा आहे त छा करणु खपे जेकॾहिं इहो सभु कुझु न आहे असांखे ॻोठ में असांखे मोबाइल बि नथी हलाइण अचे या असां टिपिकल सम्झूं था त इहा शइ असांखे दिलि जी थी सघे थी त तव्हां फौरी जेको आहे सो डिस्प्रिन ऐं 4 गोरियूं हूंदियूं आहिनि उनखे क्लोपिडिग्राल चइबो आहे उहे उनखे पटड़ो कनि उहे हा डिस्प्रिन खे चूर करण जे लाइ ऐं उहे 4 गोरियूं पाणीअ सां गॾु वठी छॾिबियूं आहिनि ऐं डिस्प्रिन मथे जे सूर लाइ बि खाई वेंदी आहे डिस्प्रिन हा जेकॾहिं ब्लड प्रेशर आहे त पोइ न खाइबी आहे छाकाणि उन सां तव्हांजो फाली थियण जो तव्हांजी जेके शरियानूं आहिनि दिमाग़ जूं उहे लीक करे सघनि थियूं ऐं उन में फाली थियण जो ख़दशो आहे तंहिंखे तव्हांखे ब्लड प्रेशर चेक कराइणु खपे जेकॾहिं ब्लड प्रेशर मसलो छा आहे ऐं उनखां पोइ असां पाणी खाई छॾंदा आहियूं मूंखे बि ज़फ़र भट्टी जगह ॿुधाई त भाई जेको आहे मथे सूर टिकी अथई डिस्प्रिन मां खाई छॾी अच्छा माना ब्लड प्रेशर आहे पियो मसलो हुयो न तंहिंजे करे बची वियुसि अलाह बचायो हिकिड़ी सर्टेन लेवल ताईं ब्लड प्रेशर में असां ॾेई सघूं था उनखां पोइ मथे नथा ॾेई सघूं जो उन सां फाली थियण जो अंदेशो हूंदो आहे अॻूं ॻाल्हि पई कईसीं पाण हाणे ॻाल्हि जो वक़्तु पूरो थी वियो आहे सर खां पुछंदासीं आख़िर में को मैसेज ॾियणो चाहींदो सर जी क्या कहना चाहेंगे उस मैसेज यही है कि जैसे अभी मैडम ने बात की कि थर के जो लोग हैं इतने सेहतमंद क्यों हैं वजह यही है कि वो नेचुरल लाइफ ज़्यादा गुजारते हैं अच्छा आर्टिफिशियल चीज़ें और दूसरा हार्ट का आपने बार बार पूछा तो हमारे मुल्क में जो ऑयल का सिस्टम है ना जो ऑयल इस्तेमाल हो रहा है वो बेहतर नहीं है वो उसमें लाजमी वो वजह बनता है तो बेहतर जो ऑयल हैं उसमें से सरसों का तेल है कोकोनट ऑयल है कॉर्न ऑयल है और जैतून का तेल ये बहुत ज़्यादा एक्सपेंसिव है स्पेशली जैतून का ऑयल तो ये इन ऑयलों को साथ साथ इस्तेमाल करें साथ को अच्छा ऑयल इस्तेमाल करो तो फिर आपके जो चांसेस है ना दिल के वो चले ठीक है जी बहुत शुक्रिया डॉक्टर साहब प्रोग्राम है डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी ऐं दिलि अञा न पई चए त प्रोग्राम खे बंदि कयूं पर छा कयूं वक़्तु सिर्फ़ु दिलि जो मामिलो दिलि जी डॉक्टराणी साईं हिरन साहिब तव्हां सां मिली करे बेतहाशा बेपनाह ख़ुशी थी बिल्कुलु अलाह साईं तव्हांखे हिफ़्ज़-ओ-मान में रखे यासिर साईं तव्हांजी वॾी महिरबानी बादल साईं तव्हां बि बसि बरसंदा रहो पर थोरो हाणे घटि छो त हाणे बरसाति ॾाढी थी वई आहे मोहम्मद अली साहिब तव्हांजी वॾी महिरबानी ऐं वॾी महिरबानी तव्हांजी जिन जेको प्रोग्राम ॾिठो पए पर फ़ैसिलो अॼु करिणो आहे जेकॾहिं तव्हांजे ॿार खे सुभाणे हलणो आहे पोलियो जी मुहिम जो स्टार्ट थी चुको आहे 15 तारीख़ खां 21 तारीख़ ताईं इहा मुहिम जारी आहे सो महिरबानी करे पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो मुसीबत जी घड़ी ॿुधाए न ईंदी आहे पर मुसीबत जी हिफ़ाज़त लाइ पोलियो वर्कर पहुची वेंदा आहिनि पोलियो वर्कर जेकॾहिं तव्हां वटि अचनि था तव्हांजे दरवाज़े ते दस्तक थिए थी ऐं जेकॾहिं कुंडी खड़के थी त हिन ज़िंदगी जी आजियां कयो बिल्कुलु हिन ज़िंदगी जी आजियां कयो पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो ऐं पोलियो जा फुड़ा पीअण सां तव्हांजो ॿारु मज़बूत थींदो मज़बूत ॿारु मज़बूत पाकिस्तान थींदो बिल्कुलु तव्हां सही चई रहिया आहियो ऐं जेकॾहिं अॼुकल्ह जी मौसमनि जी ॻाल्हि करियां असांजे पाकिस्तान में पूरे पाकिस्तान में बारिशनि जो मौसम आहे त सेवरेज सिस्टम में पोलियो जी जेके आहे वायरल जेका आहे जेको जरासीम चई सघूं था उहो पखिड़िजे पियो त बराए महिरबानी पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा कतरा ज़रूरु पीआरियो उन्हनि खे पोलियो जी कतरा नथा पीआरे सघो त उनजी वैक्सीनेशन करायो 5 सालनि जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे लगातार तव्हां पोलियो जा कतरा पीआरे सघो था वैक्सीनेशन कराए सघो था ऐं उनजो को बि नुक़सानु न आहे जेकॾहिं पोलियो जी का बि टीम अव्हांजे दर ते दस्तक ॾिए थी त उहा ज़िंदगी जी दस्तक आहे महिरबानी करे उनजी आजियां करियो ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि सां सुठो वर्ताव नथा बि करे सघो त ठीकु आहे पर उन पंहिंजे ॿारनि खे जेको आहिनि उहो बचायो पंहिंजे जेको पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहे उहो माज़ूर न बणायो बराए महिरबानी पंहिंजे ॿारनि खे लिकायो न पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो ऐं सेहतमंद मुस्तक़बिल इन में ई आहे सेहतमंद मुस्तक़बिल लाइ पंहिंजनि ॿारनि जी हिफ़ाज़त कयो पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा पीआरियो फ़ैसिलो अॼु ई करिणो आहे जेकॾहिं सुभाणे तव्हांजे ॿार खे हलणो आहे सो असांजो प्रोग्राम हिते पूरो थिए थो आख़िर में यासिर साईं जी गुज़ारिश कंदासीं त हिकिड़ो सुठो कलाम ॿुधाए ऐं उनजे आवाज़ में कलाम हिकिड़ो सुठो छॾियूं वेंदासीं तव्हांजी दिलि में पंहिंजी जाइ अॾियूं वेंदासीं हयाती बख़ैर वरी मेला नसीबनि जा गॾूं हूंदासीं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो प्रिय सैयद इरशाद जागीर मोकिलायूं था टेक केयर मिलते बिन सावलियार गुजारा नहीं होंदा
मेरा ते बिन सावलिया गुजारा नहीं होंदा जिया तेरा विछोड़ा मां गया तेरा विछोड़ा मार गुजारा नहीं होंदा मेरा ते बिन सावलिया गुजारा नहीं होंदा रो रो सुमदा निंदिर ने आदी ते किते दिल मूंजी मादी रो रो सुमदा निंदिर ने आदी ते किते दिल मूंजी मादी मेरा हाल बहुला चा मेरा हाल बहुला चार गुजारा नहीं होगा मेरा ते बिन सावलिया गुजारा नहीं होगा मेरा ते बिन सावलिया गुजारा नहीं होगा दर्दा दे विच लाए तेरे ताने लगदे शाम सवेरे दर्दा दे विच लाए तेरे ताने लगदे शाम सवेरे मेरा हाल बहुला चा मेरा हाल बहुला चार गुजारा नहीं होगा मेरा ते बिन सावलिया गुजारा नहीं होगा मेरा ते बिन सावलिया गुजारा नहीं होगा मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।